अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। रमज़ान जे भलारे महीने में असांजो ही प्रोग्राम जेको सहरी टाइम जारी आहे ऐं कोशिशि आहे त क़ुरान वधि में वधि क़ुरान पाक जो तव्हां सां तारीफ़ कराइजे त अल्लाह हिन में कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ॻाल्हि इहा आहे त बहरहाल मां हींअर सूरतुर रअद माना हिकिड़ी गजगोड़ ऐं जेको तूफ़ान ऐं हे क़ुर जी हिकिड़ी आयत आहे जेका नालो ई राद अथसि, माना तव्हांजो तवजो थी कराए पंहिंजो आर्ग्यूमेंट सां अहिड़ा अलाह पाक हिन क़ुर में तव्हांखे डिस्कशन कंदो, तव्हांखे झंझोड़ींदो, तव्हांजे ज़मीर खे उथारींदो त जीअं मन तव्हां ॻाल्हि खे सम्झो। ॻाल्हि इहा आहे त इहो त सभई मञूं था त असांखे कंहिं पैदा कयो आहे, असीं पाण त पैदा कोन थिया आहियूं। छाकाणि त जहिड़े नमूने सां असांजी बनावट थियल आहे, जंहिंमें रॻूं रॻुनि सां मिलियल आहिनि, दिमाग़ु कमु थो करे, अखियूं सोचूं थियूं, ॻाल्हायूं था, त इहा डिज़ाइन आहे न। ईअं कीअं थो हिकिड़ी शइ पाणी अहिड़ी ठही सघे? इंसान जे अचण खां अॻु में अहिड़ियूं शयूं किथे हुयूं? या इंसान खां अलावा ॿी का शइ ॾेखारियो जेका ईअं करे? वरी हिन इंसान खे हिन धरतीअ ते मोकिले वरी उन्हनि जे खाइण पीअण जूं शयूं पैदा कयईं। हर उहा शइ जेका असां खाई सघूं था, पर अॼु उहे न पैदा करे, ऐं पथर ऐं पहाड़ ऐं अहिड़ियूं शयूं जेके असीं खाई कोन सघूं, त इंसानु हले ई कोन आहे। त माना कंहिं बंदोबस्तु कयो आहे, माना तव्हांखे हिकिड़ो किचन ठाहे ॾिनो आहे अलाह साईं, त तव्हां हितां खाओ पियो, त माना का कुदरत आहे न हिन सिस्टम जे पोयां। पर जे आहे त पोइ त वरी ॾिसणो पवंदो त हिन एॾी तकलीफ़ रब छो कई आहे, छो एॾो सिस्टम ठाहे अथई असांखे पैदा। उहो वरी उन खां पुछिबो, उहो जेको हुन खां पुछिजे थो उहो हिन में मौजूदु आहे। हीअ आहे जेको अलाह ताला असां सां ॻाल्हाए थो। हाणे जेकॾहिं इंसानु तव्हांखे हितां केरु खणी ऐं वञी हिकिड़े महल में रहाए, तव्हांखे मानियूं खाराए, नौकर चाकर हर शइ तव्हांखे मिले, त ज़रूरु सोच में त ईंदव त इन भाईअ इहो कमु छो कयो आहे? मूंखे जो हितां झूपड़ीअ मां खणी अचे महल में रहायो अथई, हिते नौकर चाकर ऐश, त पुछिबो न। बाक़ी हुनजे आहे को गॾु हूंदो, को कुतो हूंदो, को जानवर हूंदो, उहो कोन पुछंदो, इंसानु त पुछंदो न। त जेकॾहिं तव्हांखे अलाह खां पुछण जी रमक आहे, को तव्हां में स्पिरिट पैदा थो थिए, को करंट पैदा थियो, त अलाह त असां सां ॻाल्हाए त हिते छो मोकिलियो थी क़ुर? तंहिंजे करे असां अॼु तवजह सां ॿुधूं त अलाह चवे छा थो। वही क्रिएटेड, असांखे छो पैदा कयो अथई? अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब साईं फरमाए थो, अलीफ मीम रॉ तिल्क आयातुल किताब। हे जेके आयतूं आहिनि इन क़ुर मां आहिनि, इहो ई थो चए न। हलो अॻिते, वल्लज़ी उनज़िल इलैका मिन रब्बिकल हक़, ऐं इहो नाज़िल थियो आहे मथां, इहे सॼियूं आयतूं मथां आयूं आहिनि तुंहिंजे रब जंहिं तोखे पालियो आहे, जंहिं तुंहिंजो जिस्म ठाहियो आहे, जंहिं ही तोखे खाइण पीअण जूं शयूं चौधारी ॾिनियूं आहिनि। अल हक़, इहो सचो ऐं पर्पज़ हिन जो इहो आहे, माना अलाह ताला कंहिं मक़सद ख़ातिर तव्हांखे पालियो थियो ऐं उहो हिन में लिखियलु आहे। वलाकिन अक्सर अन्नास ला युमिनून, पर अक्सरत माण्हू त क़ुर खे पढ़नि ई कोन था। यूमिनून जो मतिलबु छा आहे? हिते कसम लाइ क़ुर खणंदा, मथे ते क़ुर रखंदा। हिते यूमिनून जो माना आहे त हिन जे अंदरि जेको लिखियलु आहे इनखे रब जी गुफ़्तगू सम्झी इनखे पढ़िजे। जेको माण्हू इहो नथो करे, सम्झो ॼण जो ईमान ई कोन्हे क़ुर ते। हाणे अलाह ताला चए थो, ॾिसो, अल्लाहुल्लज़ी रफ़अ समावात बग़ैर अमदिन तरौनहा। चए थो त हीअ जेके धरतीअ जहां मथे शयूं बीठियूं आहिनि, इहा धरती ख़ुदि बीठी आहे, त या कंहिं थंभ ते बीठी आहे, कंहिं रसीअ में लड़कियल आहे, या चंड ॾिसो था किथे बीठो आहे। कीअं बीठा आहिनि? हवा में बग़ैर सपोर्ट जे। तरौनहा, जेको तव्हांखे ॾिसण में अचे थो का शइ कान्हे, बाक़ी का शयूं त हूंदियूं न, का शयूं त आहिनि न जेके चंड खे हिते अध में बीहारियो बीठी आहे। उहा आहे ग्रेविटी, कशिश। जेकॾहिं मिसाल तौरु ॿ चकमक खणी अचो ऐं विच ते कोको रखो, जेकॾहिं ॿई चकमक हिकु जेतिरा हूंदा त उहो कोको न हेॾे ईंदो न हेॾे ईंदो। जेकॾहिं मथे खणंदो त थी सघे थो हवा में कोको खॼी अचे मथे। इहा आहे जेका असां ॾिसूं नथा, ग्रेविटी असांखे नज़र कान थी अचे। सुम अस्तवा अलल अर्श, अलाह जो सॼो सिस्टम क़ाइमु करे पोइ पंहिंजे कंट्रोल रूम अर्श में वञी वेठो। वसख़र शम्स वल कमर, ऐं सिज ऐं चंड जेके डिज़ाइन कया अथई उनजी ड्यूटी आहे तव्हांजी ख़िदमत करणु। जे सिज न हुजे त मींहुं कोन वसंदो, बुख़ार कोन थींदो पाणी। चंड जेको आहे सो राति जो सफ़र में तव्हांखे आसानी थो करे, तारीख़ुनि ॻणण में तव्हांखे
हेल्प थो करे। अल्हम्दुलिल्लाह कुली यजरी लि अजल मुसम्मा, पर इहे कंहिं ख़ासि टाइम ताईं इहे पंहिंजे आर्बिट में हली रहिया आहिनि। उहो वक़्तु हमेशह हमेशह इनफाइनाइट कोन हलंदा। इहो सिस्टम एंड थियण वारो आहे जंहिंखे क़यामत चइबी आहे। युदब्बिरुल अम्र, अलाह सभु कम रिथे थो, प्लानिंग करे थो, सॼा प्लानिंग पाण थो करे। युफ़सिलुल आयात, पोइ इहे सॼियूं अलाह जेको कमु करे थो हिन क़ुर में तव्हांखे चिटियूं करे ॿुधाए थो। लअल्लकुम बिलिक़ाए रब्बिकुम तूक़िनून, त तव्हांखे यकीन अची वञे कहिड़ी ॻाल्हि जो, त वाक़ई को अलाह आहे जंहिं हिन सिस्टम थो हलाए। उहो ई अलाह आहे जेको हिन सिस्टम खे वाइंड अप कंदो, ऐं उहो ई अलाह आहे जेको चाहे थो त हीअ जेका मुंहिंजी धरती आहे इन्हीअ ते अहिड़ो सिस्टम क़ाइमु थिए जंहिंमें अमन हुजे, अदुल हुजे। इहो अलाह जी एम आहे, पर इंटरफियर कोन कंदो, ज़ोरीअ ॾंडा ॾेई अदुल कोन क़ाइमु कराईंदो, बल्कि हिन क़ुर जे थ्रू ऐं पंहिंजा जेके 1,25,000 पैगम्बर मोकिलियाई उन्हनि जे तइलीम जे थ्रू असांजे माइंड खे एड्रेस थो करे त तव्हां हिन में सुठा थियो, जे न थींदव पोइ तव्हां पादर खाईंदव। अलाह नथो चाहे, अलाह कॾहिं कोन चाहींदो आहे त हिते ज़ुल्म हुजे, माण्हू मारजनि, मायूं अॻुवा थी वञनि, रुश्वतूं हलनि, ऐं जेको सो ॿनियुनि ते कब्ज़ा, इहो कोन थो अलाह ताला चाहे। अलाह चाहे थो त अहिड़ी का जमायत हुजे जेका इहे शयूं रोके। त चए थो त युदब्बिरुल अम्र, अलाह सभु कम पाण रिथे थो। युफ़सिलुल आयात, ऐं इहे आयतूं तव्हांखे चिटाई ॿुधाए थो। अंग्रेज़ीअ खे अंग्रेज़ी में थो क़ुर जूं आयतूं ॿुधाए, चीनियुनि खे चाइनीज़ में थो ॿुधाए, तव्हां सिंधियुनि खे सिंधीअ में थो ॿुधाए, अरबनि खे अरबीअ में थो ॿुधाए। हा जेकॾहिं हिकिड़ो माण्हू चाइना में वञी रहे थो, चाइनी ॿोली सिखी थो वञे, त पोइ सिंधीअ में बि अलाह हुन सां ॻाल्हाईंदो, चाइना में बि ॻाल्हाईंदो। छो? इहे इन लाइ त बिलिक़ाए रब्बिकुम तूक़िनून, त अलाह जूं आयतूं जॾहिं तव्हां सम्झंदव तव्हांखे अलाह सां मुलाक़ात जो यकीन थी वेंदो। हींअर कोन्हे, जेसिताईं हितां न प्रोसेस कंदव कोन थींदो तव्हांखे। अलाह चयो हू अलज़ी मदल अर्द, जंहिं ज़मीन खे पखेड़ियो आहे। रुॻो पहाड़ हुजनि हा त असीं रही बि कोन सघूं हा, किथे मैदान, ऐं उन खां पोइ वरी चए थो जल फिया रवासी अनहार, ऐं उन में वरी पहाड़ आहिनि, वरी नहरूं, दरिया आहिनि, ऐं पहाड़नि जो तालुक़ आहे पाण में। जेके पहाड़ आहिनि उहो ई दरिया पैदा था कनि। जे उन्हनि जे मथां सियारे में बर्फ़ न पवे त दरिया वहंदा ई कोन। हे जो सिंधू दरिया हले पियो थो, किथां थो पाणी अचे? इहो पहाड़नि जो पाणी आहे जेका बर्फ़ ॼमी आहे। वमिन कुल समरात, ऐं उन खां पोइ वरी इन्हनि जे नतीजे में, इन पहाड़नि ऐं दरिया जे नतीजे में वरी हर क़िस्म जा मेवा, कणिक, चांवर, जुअर, अंब, इहे सभु पैदा कई। वरी चए थो जल फिया ज़ौजैन निस्नैन, पर जेके आहिनि से को शइ पैदा नथी थिए जेसिताईं नरमादी न हुजे, तंहिंजे करे हुन हर शइ जी नरमादी कयो आहे। ॿार पैदा थिए थो ज़ाल ऐं मुड़ुस जे मेलाप सां, मेवा पैदा थियनि था जॾहिं उन्हनि में मादीअ जो या नर जो ॿिज नथो पहुचाए वञे। इहो ॻाल्हि आहे। युक्ष लैल नहार, ऐं पोइ अलाह पाक जेको आहे सो ॾींहं खे राति सां ढके छॾींदो आहे, ऐं राति खे ॾींहं सां ढके थो। इन फी ज़ालिकल आयात लिक़ौमी यतफ़क्करून, जेको तव्हां मां थोरो सोचे न उन्हनि जे लाइ निशानी। बाक़ी टरड़नि जे लाइ क़ुर में का निशानी कान्हे। रुॻो ॾंद कढंदा, वेहंदा, चांहि पीअंदा, कचहरियूं कंदा, ताड़ा मिलाईंदा, पर कॾहिं सोचींदा कोन त अलाह ताला न क़ुर में असां सां छा थो ॻाल्हाए। ऐं चए थो त ज़मीन ते छा आहे, वफ़िल अर्द कितुन मुतजाविरातूं व जन्नातुन मिन ऐनाबिन, चए थो ज़मीन में टुकड़ा लॻो आहिनि जेके ड्राखुनि जा बाग़ आहिनि, पोखूं खजूं आहिनि, उन्हनि मां के हिकु थुड़ में आहिनि, के घणनि थुड़नि में आहिनि, लेकिन इन्हनि सभिनी खे खाधो हिकिड़ो थो मिले, पाणी साॻो ऐं मिटी साॻी, लेकिन उन जो आहे उन्हनि में मेवनि में हर कंहिंजो मज़ो पंहिंजो। त छा अलाह चए थो त छा इन में बि तव्हांखे अकुलु कोन थो अचे त मां जॾहिं हर वण खे पाणी साॻो, ज़मीन साॻी, खाधो साॻो थो ॾियां, पर उन मां शयूं मुख़्तलिफ़ थींदियूं, हिकिड़ो त अंबु आहे, ॿियो लीमो आहे। त अलाह चए थो इहा ॻाल्हि बि तव्हांखे अकुल में नथी अचे त इहो उहा थी नथी सघे, इहो अलाह जी कुदरत आहे जेको असांजे लाइ इहो किरिश्मो करे थो। इहो हिकिड़ो किरिश्मो आहे ऐं मौजूज़ो आहे। इहा मौजूज़ो आहे अलाह जो। तव्हां घुमो फिरो था, अंब जे वण खे ॾिसो था, भरिसां लीमे जो वण आहे, इहो कीअं थियो आहे? खाधो ॿिन्ही जो साॻियो आहे। बाक़ी जेकॾहिं तव्हांजा अञा बि अहिड़ा माण्हू आहिनि, अंधा, गूंगा, ॿोड़ा, जेके अलाह जी ॻाल्हि नथा, अब तव्हां क़ुर नथा पढ़ी सघो त कंहिंखे चओ त तव्हांखे माना पढ़ी ॿुधाए न। हीअं अरे हेॾे आहे छोकिरा, हेॾे आहे काई थो 8 में अचो हितां पढ़, पोइ हितां शुरू कंदो बिस्मिल्लाह। ए पैगंबर, तोखां अॻु असां को बि रसूल नबी अहिड़ो न मोकिलियो जंहिंखे इहा हालत पेश न आई, यानी
उनखे तंग कंदा हुआ त जॾहिं हुन को ख़्यालु कयो तॾहिं शैतान संस ख़्याल में कुझु विसविसा मिलाए थी छॾियो, पोइ जो कुझु विसविसो शैतान मिलाए थो तंहिंखे अलाह मटाए थो छॾे पैगंबर जे केस में। उनखां पोइ पंहिंजी ॻाल्हियुनि खे मज़बूत करे थो। अलाह सभु कुझु ॼाणंदड़ हिकमत वारो आहे। हाणे हिन में छा आहे, तव्हां इहो पढ़ो न, हेठां त जेको अलाह मां युल्की शैतान फितनत, हले इहा त अरबी आहे, इहो जेकॾहिं पढ़ो तव्हांखे ख़बर न पवंदी। तव्हां पंहिंजो पढ़ो, तव्हांजो क़ुर उहो आहे जेको तव्हां सम्झ में अचे थो। तव्हां पुछी माण्हू जेके आहिनि न, जॾहिं वरी बहस था कनि, छा था चवनि, इंतजब अजबुन कोलहुम, यानी ए पैगंबर हीअ कहिड़ी था बकवास कनि, यानी अजब थींदो आहे त हे अकुल जा अंधा आहिनि छा? छा था चवनि, ऐज़ा कुन्ना तुराबन इना लफ़ी जल्द ख़लकिन जदी, चई यार क़बर में मरी वेंदासीं, हॾा बि ॻरी था वञनि, पोइ वरी कीअं उथंदासीं? चई अजब जी ॻाल्हि आहे। उलाइक लज़ीन कफ़रू बि रबिहिम, त इहे आहिनि जेके पंहिंजे पालहाण जो मुर्गो ई इनकार था कनि, को अलाह बि आहे, ऐं पोइ खाइनि अलाह जो था। तव्हां पैदा कीअं थियो? हिकु कतरे मां तव्हांजी माउ जे पेट में तव्हांजो सॼो जिस्म ठहियो, सॼियूं रगूं ठहियूं, सिस्टम ठहियो, मुफ़्त में ठही वियो, इहो पाण ई ठही वियो आहे। उलाइकल अगलाल फी अनाकम, इन्हनि जे पोइ गिचिन में रसा ॿधबा, उलाइक असहाबु नार, इहे दोज़खी आहिनि, हुम फिया ख़ालिदून, इहे हमेशह हुन में रहंदा। वरी जेकॾहिं हिन खे चइबो अब अलाह छा भला कयूं, ॾे अलाह खे चओ अज़ाब ॾे, असां उअं ई तंग आहियूं, ॾे अज़ाब, हद थी वई यार। यस्ताजिलून कबि सैयद कबल हसना, ए पैगंबर चङाईअ जे पहुचण खां अॻु तोखां मदाई जल्द घुरनि था। वक़्त ख़लत मिन कबल मुसलात, अहिड़ा माण्हू इन नेचर जा, इन साइकी जा पैदा थींदा रहंदा आहिनि ज़मीन में। लेकिन छा आहे त तुंहिंजो जेको रब आहे, इन एतिरनि ॾोही माण्हुनि हुजण जे बावजूदि बि रब बख़्शणहार आहे, ऐं तुंहिंजो पालणहार अज़ाब बि करण वारो आहे। पोइ वरी चवनि था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चवनि था, जेकॾहिं तूं सचो आहीं त पोइ आसमान मकां असांजे मौजो लाइ ॾेखार, या मूसा अलैहिस्सलाम वारी लठ हुजे तो वटि जेको ईअं हणी त दरिया ईअं थी वञे, या ईसा अलैहिस्सलाम क़बरुनि मां माण्हुनि सां उथी ॻाल्हाईंदो, या अंधनि खे सॼो कंदो, इहो को कमु करे ॾेखार। त अलाह ताला चए थो इन मां अंत मुंज़िरुम वला वले कुल क़ौमिन हाद, बाक़ी नबी करीम सल्लम तव्हां त हिननि खे लॉजिकली ॾेॾाइण वारो, हींअर इन्हनि जो दिमाग़ तरक़ी करे वियो आहे, हीअ क़ुर जे आर्ग्यूमेंट सां तव्हां हिननि खे क़ाइल कयो था। तव्हां को हिन मौजूज़े जी मोकिलण जी ज़रूरत कान्हे, बाक़ी हर क़ौम लाइ असां हिदायत करण वारो हूंदो आहे जेको असां मोकिलिया हुआ। बाक़ी अलाह चए थो अलाह यालम मां तहमिल कुल उनसा, बाक़ी इहो त अलाह हुई आहे न जो माउ जे पेट में अलाह ॼाणे थो त जेको हमल खणे थी सो अलाह ॼाणंदो आहे, ऐं जेकॾहिं उनजे पेट में ॿारु वधे थो घटिजे थो सो बि अलाह ॼाणंदो आहे। अलाह वटि हर शइ लिखियलु आहे, ॻुझ ऐं ज़ाहिर जो ॼाणंदड़ पाण वॾो ऊची टेक्नोलॉजीअ वारो आहे। ऐं अलाह चए थो मूंखे परवाह न आहे, तव्हां वात सां शइ ॻाल्हायो था न, सवाउन मिनकुम मन असर अल कौल वमन जहर बि, तव्हां दिलि में जेको सोचो या वात सां कढो, इहो सॼो टेक्नोलॉजी अलाह तव्हांखे दिलि में विधी आहे, उहा ख़ुदि ॼाणी थो वञे। जेको राति जो लिकी ऐं ॾींहं जो पधिरो थी घुमे सो बि अलाह वटि ॿई शयूं हिकु जेतिरियूं आहिनि। ऊंदहि में हिकिड़ो माण्हू वेठो कुझु कमु करे थो त अलाह जे लाइ इन ॼण ॾींहं जो थो करे, जेको ॾींहं जो कमु करे थो अलाह जे लाइ इन आहे त जीअं उहो सोजरे में आहे। माना अलाह खां का शइ लिकल कान्हे का। बाक़ी असांजे मथां हुननि फ़रिश्ता मुक़ररु कया आहिनि जेके असांजे रिकॉर्ड रखनि था, वीडियो ठाहिनि था। लहू मुअक़िबातुन मिन बैन यदई व मिन ख़ल्फ़ी यहफ़ज़ूनहु मिन अम्रिल्लाह, इन्हनि माण्हुनि लाइ मलाइक परहेदार हिकु ॿिए पुठियां ईंदड़ संदसि पोयां मुक़ररु आहिनि जो अलाह जे हुकुम सां जी निगहबानी था कनि। इन असांखे अलाह तां कोन छॾिया। बाक़ी तव्हां हाणे चओ था साईं हिते सियासतदान ठगी था कनि, पैसा खाई विया, दरियाहनि जो पाणी पिया था विकिणनि ऐं ड्रामा था कनि त असांजो हुन में ॾोह कोन्हे को, दरियाहनि जो पाणी करे सिंध खे सुकाइण जे लाइ, रुॻो इक़्तिदार जे लाइ, ऐं कंहिंखे यानी पंहिंजो इक़्तिदार में रहण जे लाइ हुन अवाम जो हुनखे फ़िक्रु कोन्हे। त पोइ अलाह चए थो त तव्हां छा ईअं ठूठा थी वेहंदव त तव्हांजी मां तब्दील कंदुसि इन मुआशिरे खे? न, अलाह चए इन अलाह ला युग़यिर मां बि क़ौमिन, चए थो कंहिं बि क़ौम जी हालति एसि ताईं मां न मटाईंदुसि हता युग़यिरू मां बि अनफुसिम, जेसि ताईं उहे पाण न उन लाइ कोशिशि कनि, ऐं जेके जेसि ताईं न फेराईंदो जेसीं उहे जेके असांजे दिलनि में आहिनि सो पाण न फेराइनि। वइज़ा अराद अलाह बि क़ौमिन सूअन, पोइ जेकॾहिं अलाह कंहिं क़ौम जी बुछड़ाईअ जो इरादो कंदो आहे त फलाह मरद लो, पोइ उनखे केरु रोके नथो सघे।
वमा लहुम मिन दूनी मिन वाल, अलाह खां सवाइ पोइ हुनखे को मददगार कोन मिलंदो। अॻिते अलाह सां फरमाए थो त हिन दुनिया में मिसाल तौरु हुअ लज़ी युरीकुमुल बर्क़ ख़ौफ़ुम व तमा, चए थो अलाह जेको अव्हांखे ककरनि जेके खिवणियूं लॻनि थियूं, ठकाव ॾियनि थियूं, उन्हीअ खां डिॼो बि था, पर उन मां तव्हांखे उमीद बा त मींहुं वसंदो, असांजी ॿनियूं आबाद थींदियूं। ऐं उहो युनशी सहाब सिकाल, अलाह ई आहे जहिड़ा ॻरा ककर खणे थो। हाणे ॾिसो न 1922 में ॿोॾ आई त घर रही विया, एॾो पाणी हो, इहो आख़िर पाणी हवा में बीठो हो न, वज़न केॾो हूंदो हिन जो। इहो अलाह ताला चए थो हिननि ॻरनि ककरनि खे अलाह ताला खणे थो। बाक़ी युसब रब राद बिहमदिही, बाक़ी आहे जेके सभु फ़रिश्ता जेके आहिनि अलाह जे पाकाई, अलाह खां डिॼनि बि था ऐं अलाह जी पाकाई बि कनि था। पोइ वरी अलाह विॼूं ऐं खिवणियूं मोकिले थो, पोइ जंहिं लाइ घुरंदो आहे तंहिंखे किराईंदो आहे, जंहिंखे तबाह करिणो अथसि खिच हणो हिनखे। काफ़र अलाह बाबा तकरार कंदा आहिनि, हालांकि उहो सख़्तु अज़ाब करण वारो, हर भरू तकरार था कनि अलाह जे बारे में। लहू दावतुल हक़, खेसि हर हाल में अलाह खे पुकारणु, उन खे उनखां दुआऊं घुरणु, उनजी मदद हासिलु करणु, इहो हक़ु आहे। लेकिन अलाह खे छॾे वलज़ीन यदून मिन दूनी, अलाह खां सवाइ ॿिए कंहिंखे बि सॼो था जेको सॾु नथो ॿुधे। ऐं उनजी निशानी आहे त जंहिंखे सॼो था, जेकॾहिं सॾु ॿुधे थो त सॾ जो जवाबु ॾिए, हा मां ॿुधां थो। त अलाह फरमाए थो त वलज़ीन यदून मिन दूनी, अलाह खां सवाइ जंहिंखे सॾीनि था, ला यस्तजीबून लहुम बिशैइन, चए थो उहे वरंदी ज़रीब कोन था ॾियनि तव्हांखे। ऐं अहिड़नि खां घुरणु ईअं ई आहे, सुभान अलाह। छा मिसाल थो चए, इला कबासित कफ़ई इलल माए, त चए थो उनजो मिसाल आहे जो बुक पाणी हिते पियो आहे, तव्हां हितां था बुक झलियो, ए पाणी हलिया, हालांकि मट में पियो आहे, खणो नथा जग विझी, ओ पाणी अचु मुंहिंजे बुक में अचु ऐं वात में अचु, तॾहिं इहो कॾहिं बि पाणी तव्हांजे वात में न ईंदो। माना जंहिंखां घुरो था उहो ॿुधे ई कोन थो, त कीअं तव्हांजो कमु थींदो, जीअं मट मां पाणी पाण ई उथी तव्हां वटि न ईंदो। तंहिंजे करे तव्हांखे उन्हीअ खां घुरणो आहे जंहिंजे हथ में पावर आहे। वमा दुआल काफ़रीन इल्ला फी ज़लाल, इहे गुमराह मारणनि जो, इहे सॾणु अलाह खां सवाइ ॿियनि शख़्सियतनि खे, इहो जेको आहे सो गुमराही आहे। ब्रेक वठूं था। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हाणे ॻाल्हि इहा आहे त माण्हू नथा सम्झनि, हो सम्झनि था त जिन खे असीं सॾियूं था, जेके हिंदू था चवनि उहे बि, त हे जेके मूर्तियूं आहिनि असांजे वलियुनि बुज़ुर्गनि जो आहिनि, उहो बुज़ुर्ग भॻवान में वटि वेठो आहे, हीअ मूर्तियूं ते आवाज़ थी पहुचाए। असांजो बि इहो मके जे मुशरिकनि जो बि इहो अक़ीदो त माना असां मोलनि खे सॾियूं, उहे ॿुधनि था ऐं अलाह ताईं असांखां कमु कराए था ॾियनि। त अलाह ताला चए थो त कुल मन रब समावात वल अर्द, त ॿुधायो त हिन ज़मीन आसमान जो जेको आहे सो पालनहार केरु आहे। इहे तकड़ में चवंदा अलाह वाह, तव्हां बि चओ अलाह वाह। पुछीन, पोइ तव्हां खां पुछा करियो, अफत खुस्तुम मिन दूनी ओलिया, पोइ तव्हां अलाह खां सवाइ ॿियनि खे मददगार सम्झो आहे। ला यमलिकून लि अनफुसिहिम नफ़ुम वला ज़रा, जिन खे तव्हां मददगार था सम्झो उहे पंहिंजे नफ़े नुक़सान जा मालिक न आहिनि, जेसिताईं अलाह उन्हनि जी बि छॾ छूट करे। पोइ पैगंबर पुछीन, कुल हल यस्तविल आमा वल बसीर, त चईन पोइ भला इहो जेको तव्हां अंधा थी वेठा आहियो, हिन अलाह जे कलाम खे पढ़ो ई कोन था, या केरु तव्हांखे हुनजी माना पढ़ी नथो ॿुधाए, त पोइ त इहे अंधा आहिनि। त कुल नबी करीम साईं पुछीन, हल यस्तविल आमा वल बसीर, छा अंधो ऐं सॼो बराबरि आहिनि पाण में? अम हल तस्तविल ज़ुल्मात व नूर, छा ऊंदाही ऐं नूर बराबरि आहे पाण में? अम जालू लिल्लाहि शुरका, ऐं अलाह जे लाइ तव्हां अलाह जे मख़लूक मां शरीक मुक़ररु कयां ते अलाह खां तव्हांजो कमु कराए ॾींदा? छा उन्हनि जिन खे तव्हां अलाह शरीक था ख़लक़ू, छा उन्हनि अहिड़ी शइ पैदा कई आहे का? को ॿार पैदा कयो अथनि, को वण पैदा कया अथनि, उन क्रिएशन कहिड़ी कई जो अलाह जा पार्टनर आहिनि इहे? या उन्हनि अहिड़ी शयूं वाक़ई पैदा कयूं आहिनि जीअं अलाह अहिड़ियूं पैदा कयूं आहिनि, फतशाबहल ख़ल्क़ अलैहिम, जो तव्हां मुंझी पिया हो त बाबा हिन सिज अलाह ठाहियो आहे, हिन बुज़ुर्ग बि ही ठाहियो आहे, हाणे तव्हां मुंझी पिया हो त ॿई अलाह आहिनि। कुल लिल्लाह ख़ालिक़ कुल शैइन,
चईन हर शइ खे क्रिएट रब कयो आहे, अलाह कयो आहे, इन्हनि कुझु न कयो आहे। वहुल वाहिदुल क़हार, ऐं उहो ई अकेलो ग़ालिब आहे। हदीस शरीफ़ में अचे थी त जॾहिं इहे मुशरिक हरम जो तवाफ़ कंदा हुआ न, पोइ छा चवंदा हुआ त यक़ूलून लब्बैक ला शरीक लक, ए अलाह साईं तुंहिंजे आॾो हाज़ुरु थियूं, तुंहिंजो को शरीक कोन्हे को। त अलाह जो बसि बसि इन खां मथे न चओ। पोइ वरी छा चवंदा हुआ, इला शरीकनि हूअ लक तमलिकू, सवाइ उन्हनि बुज़ुर्गनि जे जिन खे तो पंहिंजो शरीक मुक़ररु करे हुनखे पावर ॾिनो आहे। चए थो इहो छा था चओ, इन जो कहिड़ो सबूत आहे जेको तव्हां ईअं चओ था। अलाह फरमाए थो अंज़ल मिन समाए मान, आसमान खां रब पाणी वसायो, सालत ओदियतुम बिक़दरिहा, पोइ इन मां वाह वही हलिया, ऐं पोइ ऐं पंहिंजो उन में जॾहिं पाणी तेज़ हले थो, उन में गज पैदा थी थिए, ऐं उहा गज तंहिं जेकॾहिं सोन ऐं चांदी ॻ उन में पैदा थींदी आहे। अहिड़ी तरह अलाह खरे ऐं खोटे जो मिसाल ॾींदो आहे त उहा गज जेका आहे सा बेकार आहे, उछलाइणी पवंदी आहे। कज़ालिक यज़रिबुल्लाहुल हक़ वल बातिल, अलाह तव्हांखे न क़ुर में मिसाल ॾिए थो जेका नफ़ो थी ॾिए ऐं जेका नुक़सानु थी ॾिए, जेको हक़ु आहे जेको बातिल आहे। त अलाह फरमाए थो जेका शइ सोन आहे उहा त हेठि वञी बचे थी, पर जेका इहा मथे गजी आहे इहा उछलाए छॾिजे थी। साॻे नमूने सां माण्हुनि खे नफ़ो ॾींदी आहे, जेका शइ तव्हांखे नफ़ो ॾींदी आहे सा ज़मीन में रहंदी आहे। अहिड़ी तरह अलाह मिसाल थो ॾिए, तव्हां शिरक कयो था त उहा गजी आहे, ऐं अलाह खां जेको घुरो था उहो असुल तरह में शइ थी गॾु थिए। बाक़ी लिल्लज़ी नस्तजाबू लिरब्बिहुमुल हुस्ना, जिन पंहिंजे पालणहार जो हुकुम क़बूल कयो तिन लाइ भलाई आहे, ऐं जेके संदसि हुकुम क़बूल नथा कनि से जेके ज़मीन में आहे सो सभु, ऐं पिणु ओतिरो साणसि ॿियो उन्हनि खे हुजे त ॾींदा तॾहिं बि बचंदा कोन। हाणे हिते जेको सो अलाह ताला जो चयो कोन था मञनि, क़ुर खे सम्झनि कोन था, माल ॾाढो कमायो अथनि, जॾहिं क़यामत ॾींहुं पादर लॻंदा त चवंदा अलाह साईं उहो मुंहिंजी हेॾी ज़मीन आहे 200 एकड़, मां तुंहिंजे नाले क़ुर्बान थो कयां, मां बैंक में हेतिरा किरोड़ चयो तुंहिंजे नाले क़ुर्बान, मूं वटि सोन आहे। बाबा कोन क़बूल पवंदो। पर चए थो इहे त चइजो अन लहुम मा फिल अर्द जमिया व मिसलू, चाहे सॼी ज़मीन जो माल तव्हां वटि हुजे, अहिड़ी ॿी बि ज़मीन हुजे माउ लफ़्तदू बि, त उहो बि तव्हां हुते ॾियण जे लाइ राज़ी थींदव त असीं अलाह खे ॾियूं। उलाइक लहुम सूल हिसाब, उन लाइ हिसाब जी सख़्ती आहे। मावाहुम जहन्नम, इन जी जाइ दोज़ख आहे, व बेसल मिहाद, बुछड़ी जाइ आहे। चए थो त अफ़मई यालम अन्नमा उनज़िल इलैक मिन रब्बिकल हक़, चए थो जंहिंखे ही यकीन आहे त ही क़ुर पाक अलाह जो सचो किताब आहे, ऐं इन में अलाह ताला असां सां ॻाल्हाए थो, त जेको माण्हू इहो यकीन रखे थो कमन हू आम आहे, उहो बराबरि आहे जेको अंधो आहे हिन मामले में, अंधो। इन्नमा यतज़क्कर उलिल अलबाब, सम्झ वारनि खां सवाइ हिनखे केरु नसीहत ॾियणो। सम्झ वारा कहिड़ा आहिनि, जेके असुल खे ॾिसनि त वञिणो काॾे आहे। हिकिड़ो माण्हू प्लेटफार्म ते वेठो आहे, वेठो आइस्क्रीम खाए, ऐं रेल गाॾी बीठी आहे, सामान बि रखियो अथई, गॾु वञे थी पर हुनजो ख़्याल ई कोन्हे, वेठो आइस्क्रीम खाए। पोइ इहे इंसान आहिनि न, त यानी अंधा थी था वञनि। ऐं सम्झ वारो माण्हू, अकुल वारो माण्हू आइस्क्रीम हथ में ड्रोड़ी पंहिंजे गाॾे में वेहंदो। अलज़ीन यूफ़ून बिअहदिल्लाह वला यनकुसून अल मीसाक, अलाह जेके तव्हांखे हिन में कम करण जा चया, जेके वाइदा तव्हां खां वरिता अथई, ला इलाहा इल्लल्लाह, माना सभु कमु अलाह अकेले थो करे। त जेको अलाह जे इन वाइदे खे पाड़ींदा आहिनि ऐं अंजाम भञंदा न आहिनि, ऐं अलाह जंहिंजे ॻंढण जो हुकुम कयो आहे तंहिंखे माण्हू ॻंढींदा आहिनि, ऐं पंहिंजे पालण खां डिॼंदा आहिनि, हिसाब जे सख़्तीअ जो भउ कंदा आहिनि, इहे आहिनि उहे माण्हू। पोइ छा थींदो, जन्नात अदनी यदखुलूनहा, पोइ हमेशह रहण वारा बाग़ आहिनि, उन में गिड़ंदा, ऐं सननि ज़ालुनि सननि औलाद मां जेके सुधरियल हूंदा से बि गिड़ंदा, ऐं सभु कंहिं दरवाज़े खां मथे मलाइक गिड़ंदा, मलाइक उन्हनि खे मोकिलींदा, हे तव्हांजो प्रॉपर्टी आहे, हितां लंघे वञो। वल्लज़ीन सबरु इब्तिगा वजही रब्बिहिम, जेके अलाह खे राज़ी करण जे लाइ पंहिंजी ज़िंदगीअ जो प्रोग्राम ठाहिनि था, ऐं मुड़ुसु माण्हू थियनि था, ऐं निमाज़ पढ़नि था, ऐं जेकी खेनि रोज़ी ॾिनीसूं तंहिं मां ॻुझो ऐं पधिरो अलाह जे रस्ते में ख़र्चु कनि था, ऐं नेक कम करे बुराइनि खे टारिनि था, तिन लाइ आख़िरत जो उलाइक लहुम उक़बदार, तिन लाइ आख़िरत जो घरु आहे। ऐं पोइ जॾहिं ईंदा जन्नत में त उन्हनि खे आदर भाउ कबो, सलामुन अलैकुम,
साईं तव्हांजे मथां सलामती हुजे बिमा सबर तुम जो तव्हां मुड़ुसु माण्हू थी अलाह जे हुकुमनि ते हलियो व नेम उक़बतदार अचो कहिड़ो आख़िरत जो भलो घर तव्हांजे हवाले थो थिए। पर जेके वल्लज़ीन यनकुज़ून अहद अल्लाह मिन बाद मीसाकी ऐं जेके अलाह जो अंजाम उन जे पके करण खां पोइ भञंदा आहिनि, जेके अलाह जो अंजाम उन जे पके करण खां पोइ भञंदा आहिनि ऐं अलाह जिन कमनि जे ॻंढण जो हुकुम कयो आहे सो छिनंदा आहिनि, उहे युफ़्सिदून फिल अर्द ऐं ठगियूं चोरियूं ठगियूं कंदा आहिनि ऐं रुश्वतूं कंदा आहिनि ज़मीन में, उलाइक लहमुल लानत, इन्हनि जे मथां अलाह जी लानत आहे, व लहम सू उदार ऐं उन्हनि लाइ बुछड़ो घरु आहे। मां कोन थो चवां, क़ुर थो लानत करे उन जे मथां। मुनाफ़िक़ केरु आहे? जेको पाण खे मुस्लमान चए पर उन में उहो जहन्नम में वञण वारो आहे। उनजूं निशानियूं टे आहिनि। आयत मुनाफ़िक़ सलाह टे निशानी, इज़ा हदस कज़ब, जॾहिं बि ॻाल्हाईंदो हणंदो कूड़ पाण खे बचाइण जे लाइ। वैज़ा ओति मुन ख़ान, ऐं जेकॾहिं हुननि खे का अमानत मिलंदी, चाहे इंजीनियर आहे प्रोजेक्ट ते कमु थो करे तव्हांखे हे कमु कराइणो आहे, उन में ठगी कंदो। वैज़ा वद अख़लफ़, ऐं जेकॾहिं चवंदो हा हा मां कयां थो पर फिरी, इहे टे निशानियूं जहन्नम जूं निशानियूं आहिनि। अमानत में ख़यानत, तव्हांखे जेकॾहिं गवर्नमेंट में मिनिस्ट्री मिली आहे त उहो तव्हांजी अमानत आहे, उन मां ठगी करणु, पंहिंजनि खे नवाज़णु, होॾे ॾोकड़ ॾियणु, हिन प्रोजेक्ट मां कमीशन वठणु, इहे जहन्नम जूं निशानियूं आहिनि। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अलाह यब्सुतु रिज़्क़ लिमन यशा व यक़दिर, बाक़ी हिन दुनिया में अलाह ताला जंहिं लाइ घुरंदो आहे उनखे रोज़ी कशादी कंदो आहे, कंहिंखे घटि कंदो आहे, छो त ज़माने खे हलाइणो आहे। जे तूं बि रहीस मां बि रहीस त गॾु कहिड़ो हक़ ॾींदो। लेकिन ईअं न आहे त जेकॾहिं अलाह कंहिंखे ग़रीब कयो आहे त उहो छा, अड़े ग़रीब जेकॾहिं ग़रीब आहे ऐं इहो पंहिंजो गुज़र सफ़र करे थो वञे त उहो एॾी निंड सुठी कंदो, उनजी ज़िंदगी हिन वक़्तु बि जन्नत में थी वञे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त कंहिं न, बल्कि हिकिड़े बुज़ुर्ग किताब में लिखियो आहे त जेको माण्हू हिन दुनिया में सुकून ऐं ख़ुशी महसूसु करे, पोइ चाहे पैसो हुजे न हुजे, त इहा निशानी आहे त जन्नत में वेंदो। ऐं जेको माण्हू हिन दुनिया में सड़े पचे टेंशन करे ऐं पंहिंजो दिलि जा दहका वधी वञनिसि, साड़ हर वक़्तु परेशानी हुनखे करणु, इहा निशानी आहे त माण्हू जहन्नम में थो वञे। जहन्नम जी निशानी दुनिया में ई महसूसु कंदो ऐं जन्नत जो फेज़ ऐं सुकून हिन दुनिया में महसूसु कंदो। जेको हिते जन्नत जो सुकून नथो महसूसु करे उनखे जन्नत मिलंदी बि कान। यक़ूलु लज़ीन कफ़रू लौला उनज़िल अलैहि आयतु मिन रब्बी, उन वक़्तु बि काफ़र चवनि पिया त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे को मौज़ो छो नथो मिले। मूसा अलैहिस्सलाम खे लठ मिली ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम मोहन खे जहिड़ो कंदो, त अलाह जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किथे अथसि मौज़ो। चईन कुल इन अल्लाह युज़िल्लु मन यशा व यहदी इलैहि मन अनाब, इहा आर्ग्यूमेंट कयो था न, अलाह जे हथ में आहे, जंहिंखे चाहे गुमराह करे ऐं जंहिंखे चाहे हिदायत ॾे, ऐं हिदायत उन खे कंदो आहे जेको अलाह ॾे मोट कंदो आहे, अलाह जे हिन मौज़े ते मोटंदो आहे। बाक़ी कहिड़ा आहिनि माण्हू जिन खे जन्नत हिन दुनिया में उन्हनि खे इंडिकेशन मिली थी वञे, अल्लज़ीन आमनू, ईमान अथनि, व तत्मइनुल क़ुलूबुहुम बिज़िक्रिल्लाह, ऐं हुननि खे अलाह जी ॻाल्हियुनि ते दिलि खे सुकून आरामी नसीब थी थिए। अला बिज़िक्रिल्लाह तत्मइनुल क़ुलूब, अलाह सां राज़ी रहणु, अलाह जे हुकुमनि ते हलण सां दिलि खे सुकून मिले थो। पोइ जंहिंखे उहा ख़ुशी ऐं सुकून नसीब थी वियो आहे, इहो सम्झो त इन जा चांसिस आहिनि त जन्नत में थो वञे। अल्लज़ीन आमनू अमिलु सालिहात तूबा लहुम व हुस्न मां, बेशक जिन ईमान आंदो नेक अमल कया तिन लाइ ख़ुशी आहे ऐं चङी जाइ आहे, हिते बि आख़िरत में बि। अॻिते अलाह फरमाए थो कज़ालिक अरसलनाक फ़ी उम्मतिन क़द ख़लत मिन क़बिलहा, चए थो अहिड़ी तरह तव्हांखे जिन माण्हुनि ॾे असां नबी करे मोकिलियो आहे, उन्हनि ॾे असां तव्हांखे रसूल मोकिलियो आहे, त इहे जेके माण्हू इन खां अॻु में केतिरियूं टोलियूं गुज़री विया आहिनि, उन्हनि खे बि मोकिलियोसीं। जेको तोॾे वही कई अथऊं साॻो क़ुर उन्हनि खे बि ॾिनोसीं। पर जेको असीं तव्हांखे क़ुर ॾिनो आहे सो खेनि पढ़ी ॿुधाए। इहे रहमान जा मुनकर आहिनि। कुल हूअ रबी ला इलाहा इल्ला हू, ऐं चईन त मुंहिंजो पालणहार उहो आहे जेको सभु कमु अकेला करे थो, हुन सां को ॿियो मददगार मबूद नाहे। अलैहि तवकलत, ऐं चईसि असां इन्हीअ ते भरवसो कयूं था, व इलैहि मताब, ऐं असांजो मोटण बि अलाह ॾे आहे।
सम्झाए पंहिंजे माण्हुनि खे। चवंदा मुइज़ा ॾियो, चए थो हलो फ़र्ज़ु कयो, अलाह साईं फ़र्ज़ु थो करे ही क़ुर जे बारे। वलो अन क़ुरानन सुयरत बिहिल जिबाल ओ कुतियत बिहिल अर्द ओ कुलिम बिहिल मौता। चए थो फ़र्ज़ु कर मां क़ुर खे मौज़ो कयां त हीउ जेको आहे सो पहाड़नि खे ईअं लोॾे छॾे। माना क़ुर चयो ओ पहाड़ त हेॾा हेॾे वञे, उहो हली वञे। या तव्हांखे चऊं क़ुर मूंखे अमरीका पहुचाए, तव्हांखे अमरीका पहुचाए छॾे। उहो कलिम बिहिल मौता, या क़ब्रिस्तान में खणिजो बाबा हे क़ुर मुंहिंजो पीउ निकिरे मूंसां ॻाल्हाए। लेकिन क़ुर इहे को बि कमु कोन थो करे, बलिल्लाहिल अम्रु जमिया, छाकाणि त इहे सभु कम अलाह जे वस में आहिनि। अफ़लम याइसिल लज़ीन आमनू, ऐं पोइ छा अञा मोमिनो, अन लव यशाउल्लाह लहदन नास अजमैया, चई इहो नथा चओ त अलाह जेकॾहिं सभिनी खे हिदायत ॾिए त मिंट में ॾेई सघे थो, उनखे क़ुर खां इहे कम करण जी कहिड़ी ज़रूरत आहे। तंहिंजे करे वला यज़ालुल लज़ीन कफ़रू, ऐं काफ़रनि खे सननि करतूतनि सभा सदाईं सज़ा पहुचंदी आहे, या एसि ताईं संदसि घरनि जे आस पास पई पहुचंदी जेसीं अलाह जो अंजाम ईंदो। बेशक अलाह पंहिंजे अंजाम खे न फेराईंदो आहे। ईअं ई थिए पियो थो न मुल्कनि में। लक़द दिस तुहज़िय बिरुसुलिन मिन क़ब्लिक, ए पैगंबर बेशक तोखां अॻु पैगंबरनि ते ठठोलियूं ऐं टोकूं कयूं हुयूं। पोइ चए थो मां चए थो त असां काफ़रनि खे ढेर ॾिनी, सुम अख़ज़तुहुम, पोइ पकड़ियो मान, फ़कई फ़कान इका, पोइ मुंहिंजी पकड़ कीअं आहे, ॿुधायो केॾी ज़बरदस्त आहे पकड़ अलाह जी। चए थो त हिकिड़ो शख़्स आहे, अफ़मनु क़ाइमुन अला कुल नफ़्सिन बिमा कसबत, सभु कंहिं माण्हूअ जेको कमु आयो तंहिंजो जेको ख़बर रखंदड़ हुजे, त छा उहो बुतनि जहिड़ो आहे, बेख़बर बुतनि जहिड़ो, या मोलनि जहिड़ो। कुल समूहम, चई भली जा नाला रखो, गंज बख़्श रखो, ऐं पंहिंजो जेको रखो, त ए पैगंबर चयो त उन्हनि जे वस्फ़ जा नाला बयानु करियो, ऐं ॿुधायो त छा इहे जेके ज़मीन में जेको अलाह नथो ॼाणे, तव्हांजा बि नाला रखिया त सभु कुझु इहे था कनि। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब साईं अॻिते फरमाए थो, बल ज़ुयिन लिल्लज़ीन कफ़रू मकरुहुम, इहे जेके माण्हू ॻाल्हियूं कनि था न, इहो मकर कनि था, अलाह थो चए त मां बि ढिर ॾेई छॾी तमान। ऐं हिननि खे मकर जो कोई आर्ग्यूमेंट कनि था ऐं अहिड़ियूं ॻाल्हियूं कनि था त अलाह खां सवाइ हीअ बि कमु कनि था। इहे जेके मकर आहिनि हिननि जा ॾोकड़नि जे लाइ आहिनि। त अलाह चए थो मां हिननि खे वरी दिलि में इहे मकर सींगारे रखिया आहिनि, त सम्झंदा त असां आहियूं ई असां हक़ ते। बसि सुदू अन सबील, ऐं इन्हनि खे हिन क़ुर जे सिधे रस्ते खां रोकियो वियो आहे। वो मई युज़िलिल्लाह फमालूम, जंहिंखे अलाह रोके, अलाह गुमराह करे, उनखे केरु ॾींदो हिदायत। इन जे करतूतनि जे करे अलाह चए थो हीअ क़ुर जे वेझो ईंदा टहंदा। तव्हां भली इन्हनि माण्हुनि खे जेके ईअं कनि था, चयो अचो माना क़ुर जी पढ़ो, न बाबा न इहो क़ुर जी माना न पढ़ो, गुनाहगार थी वेंदव। इहो ई था सेखारनि। पोइ लहम अज़ाबुन फिल हयात दुनिया, इन्हनि जी हिन दुनिया में अज़ाब आहे। अज़ाब जा कई शिकिरियूं आहिनि। औलाद नाफ़रमान थी वञनि, मारींदुनि, ज़हर ॾींदनि, सियासत में मुखालफ़त कंदो, अहिड़नि जेके माण्हुनि खे गुमराह करे ऐं अलाह खां थेड़े वञी मोलनि जे मथां बीहारनि था। पर वल अज़ाबुल आख़िरत अशक़, पर आख़िरत जो अज़ाब अञा बि इन खां सख़्तु आहे। वमा लहुम मिन अल्लाहि मिन वाक़, अलाह खां सवाइ कंहिं बचाइण वारो न हूंदो। मसलु जन्नत लती वइदुल मुतक़ून, जंहिं बेश्त जो परहेज़गारनि सां अंजाम कयो वियो आहे, तंहिंजो बयानु हीअ आहे त उनजे हेठां वाह था वहनि, उन जा मेवा हमेशह आहिनि ऐं उन जी छांव सदाईं रहण वारी आहे। ऐं परहेज़गारनि जी इहा पछाड़ी आहे, ऐं काफ़रनि जी पछाड़ी बाहि आहे। वल्लज़ीन आतैनाहुमुल किताब, पोइ जिन खे ही क़ुर ॾिनोसीं, जेके तोॾे बिमा उनज़िल इलैक, जेको तोॾे नाज़ुल कयो आहे, त इहे क़ुर खे ॾिसी सम्झी ऐं ख़ुशि थींदा आहिनि। ऐं पर के वरी अहिड़ा आहिनि जो उनजे किन ॻाल्हियुनि जो इनकार कंदो आहे। कुल इन्नमा उमिर, त चईनि त मूंखे अलाह जो हुकुम आहे, रसूल सलम चईनि मूंखे अलाह जो हुकुम आहे, अन अबुदल्लाह, तव्हां अलाह खे पुकारिया, वला उशरुक बि, मां अलाह सां शरीक न कयां। मां ईअं न चवां त फलाणो अलाह खां मूंखे कमु कराए ॾींदो। चई मां अलाह खे पुकारियां थो, ऐं जेको सो इलैहि अदू,
ऐं माण्हुनि खे बि तव्हां सॾियां थो त अलाह ॾे वञो ऐं तव्हांजो मोटणु अलाह ॾे आहे। जी मुंहिंजी ड्यूटी इहा आहे त आउं चवां सिधो अलाह खां घुरो, उहो तव्हांजे साह जे रग खां वेझो आहे। कज़ालिक अंज़लना हुकुमन अरबियन, अहिड़ी तरह क़ुर खे अरबी ॿोलीअ में मोकिलियोसीं। इन मां छा फ़ाइदो आहे अरबी ॿोलीअ मां? जो अरबी अहिड़ी ॿोली आहे जेका ज़माने जे गर्दिश सां हुन में तग़यरु नथो अचे। जेका नबी करीम सां ज़माने में अरबी ॿोली ॻाल्हाई वेंदी, अॼु बि उहा ई अरबी ॿोली आहे। इहा फ़ज़ीलत ॿी कंहिं बि ॿोलीअ खे कोन्हे। तव्हां सिंधी जेके शाह जा शेर या इन खां अॻियां शेर आहिनि, उहो माना ई कोन करे सघंदव, मटिजी वई आहे सिंधी। शेक्सपियर जी लिखियलु अंग्रेज़ी अॼोको अंग्रेज़ी पढ़ण वारो माना ई कोन करे सघंदो। इन तग़यरु ॿियनि ॿोलियुनि में अचे थो। जेकॾहिं क़ुर अंग्रेज़ी में लहे हा त हिन महिल ताईं उनजी माना केरु सम्झे ई कोन। लेकिन अरबी ज़बान अहिड़ी आहे जेका पंहिंजे लफ़्ज़नि में ॿाहिरी शइ आणणु कान थी ॾिए। मिसाल तौरु लाउड स्पीकर ॾिसो सिंधीअ में इनखे छा चवंदो, ॿुधायो लाउड स्पीकर जी सिंधी ॿुधायो। लेकिन अरबी वारा हिनखे छा चवंदा, मुकबरतुल सौत, मुकबर अकबर, सौत वन आवाज़ खे वॾे करण वारो। वरी जेकॾहिं मिसाल तौरु जनरेटर आहे, जनरेटर जी सिंधी ॿुधायो। कान्हे सिंधीअ में ताक़त जो जनरेटर जी माना करे सघे। ऐं हे छा चवंदा, मौलूद कहरबा, माना बिजली ॾियण वारो। इहा आहे न अरबी। अलाह फरमाए थो वल नितबत अहवाहुम, तंहिंजे करे तव्हां अहिड़े सचे ऐं असली क़ुर जे मौजूदगीअ में जे तव्हां माण्हुनि जे चवण ते हलंदव, मा जाक मिनल इल्म, जो तव्हां वटि क़ुर अची चुको आहे, मालक मिनला म्यू वलियूं वला वाक, पोइ न को तोखे अलाह वटां को संभालींदड़ मिलंदो, न को तोखे बचाईंदो वञो। हेड़े जे मौजूदगी में तूं हुनजे चवण ते थो लॻी ऐं तव्हांखे ठकाव ॾेई तव्हांखे शिरक में मुब्तला था कनि। बाक़ी वलक़द अरसलना रुसुलन मिन क़ब्लिक, रसूल तव्हां खां अॻु में बि असीं रसूल मोकिलिया, खेनि ज़ालूं औलाद ॾिनोसीं। तंहिंजे करे बाक़ी मौजूज़ो आण कंहिं पैगंबर खे अलाह जे हुकुम सां हुनखे पावर ई कोन्हे त मौजूज़ो आणनि। लिकुल अजलिन किताब, हर कंहिं जी मुद्दत अलाह जे लिखियलु आहे। कॾहिं मरंदो, हे कॾहिं दुनिया ख़तमु, सभु अलाह वटि लिखियलु आहे। यमहुल्लाह मा यशा व युसबित, अलाह जेका वणंदो आहे त उनखे मेटे छॾींदो आहे, कंहिंखे क़ाइमु रखंदो आहे। व इंदो उमुल किताब, उन वटि असली किताब आहे जंहिंमें सॼा हुनजा एक्शन आहिनि। बाक़ी ॻाल्हि इहा आहे त रसूल आज़म तव्हांखे माण्हू तंग कनि था, व इन मां नूरी न क बादल जी नएदुम, पोइ हिननि खे जेको मां अज़ाब चवां थो हिन दुनिया में बि ॾींदुसि, त थी सघे थो त इन मां कुझु तव्हांखे ॾेखारियूं, या थी सघे थो तव्हांजे इंतकाल करण खां पोइ असां उन खां हिसाब वठण वारा ॿियो कोन, यानी हाणे मां अरबीअ मां कयां हिन में। ऐं चए थो या तव्हांखे मौत अची वञे, व इन मां अलाई कल बलाग, बाक़ी तव्हांजो कमु आहे पंहिंजी ड्यूटी कयो, क़ुर पहुचायो। व अलाई न हिसाब, इन्हनि खां हिसाब वठणु अलाह चए थो तव्हांजो कमु न आहे, मुंहिंजो कमु आहे। चए थो त माण्हू नथा ॾिसनि त असीं ज़मीन खे असां चौधारी घटाईंदा आहियूं। माना हिकिड़ो माण्हू पोड़ो थी थो वञे त उहो मुंहिंजी मूवमेंट बि घटिजी थी वञे। ऐं अलाह जो बि हुकुम कंदो आहे त हुकुम खे को रोकण वारो न आहे। ऐं उहो सिघो, उहो सरील हिसाब, उहो सिघो हिसाब वठंदड़ आहे। बाक़ी हाणे वक़्तु मकर लज़ीन मिन क़ब्लिहिम फलिल्लाहिल मकर जमी आहे। इहे माण्हू अलाह सां फ़िरेब कंदा हुआ, त इहा फ़िरेब त जी सज़ा त अलाह जे हथ में आहे। या अलम मां तक़सिब कुल नफ़्सिन, ऐं सभु को जीव जेका कमाई कंदसि अलाह त ॼाणे थो। वस या अलमुल काफ़रीन लिमन उक़बदार, ऐं काफ़र पोइ मरण खां पोइ सिघो ॼाणींदा त आख़िर जो घर कंहिंजे लाइ आहे। पोइ वरी नबी करीम सलाम तव्हांखे चवंदा यक़ूल लुल्लज़ीन कफ़रू लस्त मुरसलन, तव्हां अलाह जा पैगंबर न आहियो। कुल तव्हां चवनि कफ़ा बिल्ला शहीदम बैनी बैनकुम, अलाह ई शाहिद आहे न, उहो तव्हांखे ॾसींदो मां आहियां या न आहियां। वमन इंदहु इल्मुल किताब, जंहिं वटि किताब जो इल्मु आहे। हिन क़ुर खे जेकॾहिं केरु चए थो न ही हीअं हू हीअं, त पोइ चईसि अलाह तव्हां ई असां में शाहिद थींदो। सूरह इब्राहिम ते चऊं था बिस्मिल्लाह रहमान रहीम, अलिफ लाम रॉ किताबुन अंज़लनाहु इलैक, असां जेको ई क़ुर शरीफ़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां ॾे मोकिलियो आहे, ले तुख़रिज नास मिन ज़ुल्मात इल नूर, हिन खे पढ़ी पढ़ी तव्हां हुनखे आयतूं ॿुधाईंदव त इहे गुमराहीअ मां नूर जे तरफ़ निकिरंदा। बे इज़न रबिम, अलाह जे
इजाज़त सां इला सिरातिल अज़ीज़ हमीद ऐं उस अलाह जे सिधे रस्ते ते ईंदा जेकॾहिं क़ुर पढ़ी ॿुधाए। तंहिंजे करे असां चऊं था तराविन में माण्हुनि खे जेकॾहिं तरावी 4 रकातूं पढ़ो था त वरी बेहारे इन 4 रकातुनि जो उन्हनि खे सिंधीअ में तर्जुमो ॿुधायो। दादा अरबी त तव्हां कान सम्झी, हाणे ॿुधो त हे 4 रकात में अलाह साईं छा थो चवे। तंहिंजे करे इहे माण्हू जेका आहिनि ऊंदा आहिनि मां सोझरे निकिरंदा अलाह जे हुकुम सां। ज़मीन आसमान में जेका शइ आहे रब जी आहे, वैलुल लिल काफ़िरीन मिन अज़ाबिन शदीद, ऐं सख़्तु अज़ाब जी ख़राबी उन्हनि काफ़रनि जे लाइ आहे। केरु आहिनि? अल्लज़ीन यस्तहिबून अल हयात दुनिया अल आख़िरह, जेके डिसीशन करे वेठा आहिनि त मज़ो वठिणो आहे त हिते वठिणो आहे, असांखे आख़िरत जी परवाह कान्हे का, न को आख़िरत जो आसिरो आहे, इंजॉय करिणो आहे, रुश्वत खाइणियूं, ज़नाऊं करणियूं आहिनि, हराम करिणो आहे, ॿनियुनि ते कब्ज़ो करिणो आहे, इन में असांखे मज़ो आहे। अल्लज़ीन यस्तहिबून अल हयात दुनिया, जेके दुनिया जी हयातीअ खे आख़िर जी हयाती खां वधीक प्यारो रखंदा आहिनि। ऐं वरी छा कंदा आहिनि? वयसुद्दून अन सबील, ऐं वरी माण्हुनि सबील लाइ अलाह खे सिधे रस्ते खां रोकींदा आहिनि। यबून एवजा, पोइ चवंदा हे रस्तो वठो, माना अलाह खां सिधो न घुरो, हे मुंहनि खां घुरो, हेॾां कयो हेॾां कयो, जंहिंजी का इजाज़त कान्हे का। उलाइक फ़ी ज़लालिन बईद, ऐं इहे वॾी गुमराही में आहिनि। वमा अरसलना मिन रसूलिन इल्ला बिलिसान क़ौमी, जॾहिं बि अलाह काॾे रसूल मोकिलियो आहे उहो उन मुल्क जे ॿोली ॻाल्हाइण वारो हो। 1,24,000 माना जर्मन में आया हूंदा, फ्रांस में आया हूंदा, हिंदुस्तान में आया हूंदा, चाइना में आया हूंदा, अफ्रीकन में आया हूंदा, आया त सभु हंधि आहिनि, पर उन में उन ॿोली ॻाल्हाईंदड़ वारो आयो आहे। छो? लियुबय्यिन लहुम, त ख़बर उन्हनि खे पवे त अलाह चवे छा थो। हाणे जेकॾहिं हिते अचे सिंधीअ में अरबीअ में क़ुर ॻाल्हाईंदो, असांखे त ख़बर कान पवंदी त छा थो चवे। तंहिंजे करे पोइ छा थियो, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ एॾी तरक़ी थी, सोशल मीडिया अची वियो जो क़ुर त अरबीअ में रखियो वियो, छाकाणि त अरबी चेंज नथी थिए। ऐं पोइ वरी उन क़ुर जा थिया तर्जुमा, त तर्जुमो बि क़ुर आहे। पोइ चीननि तर्जुमो पढ़ियो, अंग्रेज़नि तर्जुमो पढ़ियो, असां सिंधीअ में पढ़ूं था, इहे क़ुर थी विया। हाणे ज़रूरत न आहे त सिंधीअ में सिंधी न बि अचे, अंग्रेज़नि में अंग्रेज़ न बि, हाणे उहो ज़मानो न आहे। छा त साइंस एतिरी तरक़ी करे वई आहे जो हिकिड़ो ई न बि आयो आहे, उनजी ॿोली जेका अरबीअ में इंटेक्ट आहे उन में चेंज नथी थिए, उनजी ट्रांसलेशन था कयूं, ऐं ट्रांसलेशन में कहिड़ो ठगी करे ई कोन थो सघे। मिसाल तौरु मां चवां आई एम गोइंग टू कराची, हाणे केॾो बि वॾो ठगु जंहिंजी माना इहो कोन कंदो त मूंखे मथे में सूरु आहे, कोन केरु करण ई कोन ॾींदो। तंहिंजे करे न अरबीअ मां जेके सिंधीअ में तर्जुमा थियनि था, केर बि उन में ठगी नथो करे सघे, पकड़िजी थो पवे। ट्रांसलेशन त हींअर करे ई नथो ग़लती का सघे। तंहिंजे करे अलाह फरमाए थो त कंहिं पैगम्बर असां क़ौम जी ॿोलीअ खां असां ॿी ॿोली असां न मोकिलियोसीं, हुन लाइ त उन्हनि खे पधिरो बयानु करे। पोइ अलाह जंहिंखे घुरे थो तंहिंखे भुलाए थो, ऐं जंहिं लाइ वणेसि तंहिंखे हिदायत थो करे, ऐं इहो ग़ालिब हिकमत वारो आहे। लक़द अरसलना मूसा बि आयातिना, असां मूसा अलैहिस्सलाम खे त वरी मौज़ा बि ॾिना, छो त उन ज़माने में साइंस एतिरी तरक़ी कान कई। हाणे त क़ुर पाक साइंस सां अहिड़ियूं थो ॻाल्हियूं करे जो वात माण्हुनि जो पटिजी थो वञे। अलाह ताला क़ुर में चयो आहे त बिग बैंग, अलाह त क़ुर में चए थो काइनात जेका आहे एक्सपेंशन थी थिए, त इहे ई रुॻो ॾिसी माण्हू क़ुर ते यकीन था कनि। हाणे त ज़रूरत ई न आहे अलाह खे मौज़नि ॾियण जी, लठ ॾियण जी या छा करण जी। लेकिन मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने में फैसिलिटीज़ कोन हुयूं, त उते मौज़नि जी ज़रूरत हुई। ऐं चई जॾहिं असां मूसा अलैहिस्सलाम खे पंहिंजा मौज़ा ॾेई मोकिलियो, अन अख़िरिज क़ौम मिन ज़ुल्मात नूर, पंहिंजी जेका क़ौम आहे इन खे गुमराही ऊंदाहिनि मां कढी हिन ऐं पंहिंजे हिन सोझरे में आण। वज़किर हुम भई अयामिल्लाह, ऐं खेनि अलाह जे ॾमर वारा ॾींहं यादि ॾियार। इन फी ज़ालिकल आयात कुल सबारिन शकूर, ऐं बेशक ही जेके ॻाल्हियूं आहिनि इन में हर कंहिं साबिर शाकिर लाइ निशानियूं आहिनि, जेको सुबुर करे थो शुकुर करे थो। नबी करीम सां हिकिड़ी हदीस शरीफ़ आहे सही मुस्लिम में, त पाण फरमायूं त मोमिन माण्हूअ जो बि अजीब हाल आहे, ऐं हुनजे हर हाल में ख़ैर आहे, ऐं इहा शइ ॿियनि खे कान्हे, ॿियनि खे हासिलु न आहे सवाइ उन जेको मोमिन आहे। जेकॾहिं तकलीफ़ पहुचेसि थी त सबुरु थो करे, इन में बि सवाबु आहे। ऐं शुकुरु, जेकॾहिं उनखे तकलीफ़ हटिजे थी त शुकुरु थो करे, इन में बि सवाबु आहे। जे नुक़सानु पहुचे थो त इन ते सबुरु थो करे, इन में बि सवाबु आहे। हाणे केॾी लय आहे मोमिन जी। वकाल मूसा ले क़ौम ही, पंहिंजे हाणे मूसा सां पहुची विया, ऐं उन्हनि खे चए थो क़ौम खे पाण ते अलाह जूं नेमतूं यादि करियो। चए थो ॾिसो तव्हांखे अलाह कहिड़ी नेमत ॾिनी आहे, तव्हांजे भरिसां दरिया वहनि था, उन मां तव्हां ॿनियूं कयो था, इहे अलाह तव्हांजो सिस्टम ठाहियो आहे। ऐं उन खां पोइ यादि कयो जॾहिं इज़ अंजाकुम मिन आले फ़िरौन,
तव्हांखे फिरोन खां बि बचाई, यसूमूनकुम सूअल अज़ाब, जो तव्हांखे बुछड़ो अज़ाब ॾींदो, युज़ब्बिहून अबनाकुम व यस्तहयून निसाकुम, अहिड़ो तव्हांखे कंदो जो पुट कुहंदो ऐं तव्हांजूं नियाणियूं छॾे ॾींदो। इन फी ज़ालिकुम बलाउम में रब्बिकुम अज़ीम, इहो अव्हांजे पालां वॾी आज़माइश हुई। पोइ तंहिंजे करे अलाह ऐलान कयो, ऐलान इज़्ताज़न रब्बुकुम, तुंहिंजे रब ई पढ़ो घुमायो आहे, ऐलान करायो आहे, लैन शकरतुम, जेको कुझु ॾियांव थो उन ते मुंहिंजो शुकुरु कंदो, ल अज़ीदन्नकुम, त इन शुक्र जे रिएक्शन में अञा वधीक ॾींदोसां, वलैन कफ़रतुम इन अज़ाबी लशदीद, ऐं कुफ़ुर कंदो त उनजो पोइ मुंहिंजो अज़ाब सख़्तु आहे। छो त मुंहिंजी शइ बिना पैसनि जे इस्तेमालु कयो था त शुकुरु त करिणो अथव, शुकुरु अलाह जी पेमेंट आहे। वकाल मूसा इन तकफुरू, चए थो जेकॾहिं तव्हां इनकार कंदव अलाह खां, अंतू मन फिल अर्द जमिया, पोइ तव्हां या सॼे ज़मीन जा माण्हू बि अलाह जो इनकार कनि, फ़इन अलाह गनीयुन हमीद, अलाह खे परवाह ई कान्हे का, नंढड़ी ज़मीन जे ज़रड़ो एतिरो ॻोल्हड़ो आहे कहिड़ी शइ। अलम यातिकुम नबउल लज़ीन में क़बिलकुम, चए थो तव्हांखे छा ख़बर न मिली आहे जेके अॻु में तव्हां खां अॻु में नूह ऐं आद जे क़ौम जा हुआ, ऐं उनखां पोइ जेके क़ौमूं आहियूं जिन खे अलाह खां सवा केरु ॼाणंदो कोन, तॾहिं त क़ुर में हुनजो ज़िक्र कयो अथई, जा तुम रुसुल बिल बय्यिनात, ऐं उन्हनि वटि पैगंबर मौजज़ा खणी आया, ऐं जॾहिं मौज पिया ॾेखारनि त वात में पिया आङुरियूं हुजनि, चवनि था त असां नथा मञूं हिन तुंहिंजे मौजे खे, ऐं जंहिं ॾांहुं ऐं चए थो त इन्ना लफ़ी शकिम मिमा तदऊना इलैहि मुरीब, जेको तव्हां असांखे चओ था त हे ठगी छॾियो, कूड़ छॾियो, रिश्वतूं न खाओ, व्याज न खाओ, इहो जेको तव्हां असांखे जॾहिं सॼो था न, असां हिन शक में आहियूं, इहो असां कोन कंदासीं। कालत रुसुलहुम, त अलाह जे रसूलनि जवाब में चयनि, अफ़िल्लाह शकुन, तव्हां अलाह यानी अलाह जे बाबति को शक आहे छा तव्हांखे, फ़ातिर समावात वल अर्द, जेको ज़मीन आसमान जो बणाईंदड़ आहे, यदूकुम लियग़फिर लकुम मिन ज़ुनूबिकुम, हू त तव्हांखे चांस थो ॾिए, तव्हांखे दावत ॾिए थो त तव्हांजा गुनाह माफ़ करे, युअख़िरकुम इला अजलिन मुसम्मा, ऐं ठहिरायल मुदत ताईं तव्हांखे मोहलत ॾिए, न त तव्हांखे अज़ाब ॾेई ख़तमु करे छॾींदो। बिस्मिल्लाह रहमान रहीम, सूरह इब्राहिम जी आयत नंबर 30 ते आहियूं। अलाह ताला जल जलालहू फरमाए थो, बिस्मिल्लाह रहमान रहीम, कालू इन अंतुम इला बशरुन मिसलुना, इन्हनि माण्हुनि अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजे टाइम ते चैलेंज कयो त तूं असां जहिड़ो हिकिड़ो इंसानु आहीं, नंढो थी वॾो थियो आहीं, ऐं हे जेके असां अलाह खां सवाइ हे मज़ारूं ऐं मूर्तियूं लॻायो वेठा आहियूं, असांजा वॾा वॾा पीर ख़ानदान हिन ते पलजनि था, माण्हू हिन ते ख़ुशि लॻा पिया आहिनि, माण्हुनि जा कम बि थियनि था, मायुनि खे पुट बि मिलनि पिए था, तुरीदून अन तसुद्दून अम्मा कान याबुद आबाउन, हाणे तव्हां अची असांखे था चओ त इहे असां छॾियऊं जेके अबनि ॾाॾनि खां असां पूजींदा था अचूं, फ़ातूना बि सुल्तान मुबीन, या त असांखे को मौज़ो ॾेखारियो, भई तव्हां हींअर घुमंदे फिरंदे ओचिरो असांखे था चओ त कमु न कयूं। कालत लहुम रुसुलुम, त उनजे रसूलनि उन्हनि खे चयो, चई इन्नहुन इला बशरुन मिसलुकुम, चई बिका असां बि इंसान आहियूं, फ़रिश्ता न आहियूं, असां मानी खाऊं था, वापारु कयूं था, धंधो कयूं था, वलाकिन अलाह यमुन अला मन यशा मनी, भाई बाक़ी अलाह पंहिंजे जंहिं ॿाले खे चूंडे ऐं उन ते अहसान करे थो त करे सघे थो, वमा कान लना नातियकुम बि सुल्तानिन, बाक़ी असांखे पावर ई कोन्हे जो असां तव्हांखे को मौज़ो ॾेखारियूं अलाह जी इजाज़त खां सवाइ, व अलाह फल यतवक्कलिल मोमिनून, ऐं मोमिननि खे जुगाए त अलाह ते भरोसो कनि, वमा लना अल्लाह न तवक्कल अलाह, पोइ असांखे छा थियो आहे जो असां ते भरोसो छो न कयूं, बेशक असांखे असांजे सिधनि रस्तनि जी हिदायत कयईं, ऐं जेकॾहिं तव्हां असांखे ॾुख ईंदा आहियो त ज़रूरु मुड़ुसु माण्हू असां सबुरु कंदासीं, फल यतवक्कलिल मुतवक्किलून, ऐं भरवसे कंदड़नि खे अलाह ते भरोसो करणु घुरिजे। वकाल लज़ीन कफ़रू रुसुलिम, पोइ काफ़रनि पंहिंजे पैगंबरनि खे चयो, छा चयूं, लनुख़रिजन्नकुम अर्दिना, जे हाणे तव्हांखे हितां असां कढंदासीं, तव्हां असांजे इनकम जे पोयां पिया हो, असां पीर आहियूं, असां कमायूं था, असां माण्हुनि खे पंहिंजी ऊची ज़ात करे ॾेखारियूं था, हाणे तंहिंजो आहे त असीं तव्हांखे हितां कढूं, या हिन दौर में केरु कंदो त इनखे मारायूं, या औल तऊ दुन फी मिलत न, या असांजे मज़हब ते मोटी अचो,
तंहिं ते जॾहिं इहा सिचुएशन थी वई त ओहा इलहिम रबुम अलाह जो वही हुन वटि आयो ऐं हुन छा चयो नुहिल कन ज़ालिमीन असां ज़ालिमनि खे नास कंदासीं, तव्हां परवाह न कयो। ऐं पोइ फल नुस्की नकुम अर्द मिन बादिम, ऐं पोइ असां ही प्रॉपर्टी दुनिया हे जेका आहिनि ॿनियूं ॿारहा सभु इहे असीं तव्हांजे हवाले कंदासीं। ज़ालिक लिमन ख़ाफ़ मक़ामी व ख़ाफ़ वईद, इहा फैसिलिटी उन्हनि जे लाइ आहे जेको मुंहिंजे आॾो अचे बीहण खां डिॼे थो ऐं मुंहिंजे दड़के खां डिॼे थो। पोइ छा थियो, ऐं पैगंबरनि सोभ जूं दुआऊं घुरियूं ऐं नतीजो थियो त सभु को जेको ज़िदी हो नामराद थियो। इन्हनि जे पोयां म्यूं वराए जहन्नम, इन जे पोयां जहन्नम अथनि ऐं उन में पूअं जो पाणी पियारियो वेंदनि, ढुक ढुक करे पीअंदो त गीत ॾेई न सघंदो। ऐं वली याती मौत मिन कुल मकान, मौत हर पासे ॻाईंदुसि, वमा हूं बि मौत, पर मौत कोन ईंदसि। म्यूं वराए ही अज़ाब गलीज़, ऐं जे पोयां सख़्तु अज़ाब मिलंदनि। मसलु लज़ीन कफ़रू बि रबिम, पोइ जेके पंहिंजे पालहाण खां इनकार कनि था, हिन क़ुर खे सचो नथा सम्झनि। सचो केरु नथो सम्झे, जेको चए थो त मूंखे पहिरियों ई कोन्हे को, मुंहिंजो हुन सां वास्तो ई कोन्हे को। तव्हांखे हिकिड़ो माण्हू बीमार हुजे, डॉक्टर हिकिड़ी दवा ॾिए त बाबा हे सुई न हणाईंदे 2 टिनि में मरी वेंदे, त नथो सुई हणाए त माना हुनखे एतबारी कोन्हे न डॉक्टर ते, मरण लाइ तयारु आहे। हीअ बि इहा ॻाल्हि आहे। चए थो जेके पंहिंजे पालहाण इनकार कयो तंहिंजे करतूतनि जो मिसाल उन मिटीअ जहिड़ो आहे जेका पथर जे मथां पई आहे, ऐं पोइ तूफ़ान अचे ऐं हवा में उॾाए छॾे। इन जा करतूत ईअं आहिनि जंहिंजो को वज़न ई कोन्हे को, ऐं जेकी कयाऊं तंहिंजे ज़रे ते पहुची न सघंदा। इहा ई वॾी गुमराही आहे। अलम तर अन अल्लाह ख़लक़ समावात वल अर्द बिल हक़, छा तव्हां नथा ॾिसो त ज़मीन आसमान खे अलाह ताला कंहिं मक़सद लाइ बनायो आहे। ईअं छा युज़िबिकुम, जेकॾहिं अलाह ताला फ़ैसिलो करे त तव्हांजे सॼी जनरेशन खे तबाह करे ख़तमु करे, पोइ यादि बि ख़लक़नि जे तव्हांजे जाइ ते ॿिया का माण्हू आणे, ॿी का मख़लूक आणे ठाहे सघे थो। वमा ज़ालिक अलाह बज़ी, अलाह ते ॾुखियो कमु त कोन्हे को त सॼी दुनिया ख़तमु करे असांखे ख़तमु करे का ॿी शइ आणे, ऐं उहो आणींदो बि हिकिड़े मिंट जे सेकड़े में, कुन फ़ै खे हुन करे आणे सघे थो। हाणे अलाह ताला केस थो बयानु करे त हिकिड़ा माण्हू आहिनि, क़ुर जेको आहे न इंसान खे ताक़तवर थो करे, तंहिंजे करे हू मेजॉरिटीअ खे फेस थो करे त मां नथो वञा तव्हांखे। लेकिन जेके हिन खे बि नथा वठनि त पोइ इहे कमज़ोर थी था वञनि, ऐं इहो ठग चोर राशी ऐं दीन जा ठेकेदार इन्हनि जे मथां हावी थी था वञनि। हाणे अलाह ताला हिकिड़ो सीन थो बयानु करे हशर जे मैदान ते, त इहे जेके कमज़ोर रहा, जिन ताक़त क़ुर खां न वरिती, सम्झा कोन, त इहे जिन इन्हनि खे ख़राबु पिया कनि ऐं इन्हनि खे शिरकनि में पिया लाहिनि, त हलो हिन मूर्तियुनि खां घुरो, अलाह जा बुज़ुर्गनि अलाह खां कमु कराए ॾींदा, त क़याम जे ॾींहं ते इहे जेके कूड़ा पीर आहिनि इन्हनि जा, जिन इहो शिरक करायो ऐं उन ते कब्ज़ो करे वेठा आहिनि, उन्हनि सां मुक़ाबिलो थो ॾेखारे। चए थो बरज़ू लिल्लाह जमिया, सभु अलाह जे ॾाढो हाज़ुर थींदा। वकाल ज़ोफ़ाओ, त इहे जेके हीणा हा इन तकबर करण वारनि वॾनि ख़ानदाननि वारनि खे चवंदा, इना कुना लकुम तबन, चई ॾिसो हिन दुनिया में असां तव्हांजो चवणु वरितो, तव्हां चयो हीअं कयो त हीअं कयो, हिन खे सजदो कर त सजदो कयोसीं, खाक शफ़ा ॾिना त उनखे मथे ते रखीसीं, असां ॾोकड़ तव्हांखे ॾिना, चंदा ॾिना, असांजे चंदनि मां तव्हां पेजारो वरितो, सुठी ज़िंदगी गुज़ारियो था, त हाणे असां था तव्हांखे चऊं इना कुना लकुम तबन, असीं तव्हांजे पुठियां लॻासीं, हल अंतुम मुग़नून अन्ना मिन अज़ाब लम शै, हाणे जेको असांखे रजिस्टर में अज़ाब मिलणो आहे, इन मां त कुझु छॾायो न असांखे। हिन दुनिया में तव्हांजी ख़िदमत कईसीं, चंदा ॾिनासीं, जंहिंमां तव्हां ॾोकड़ ऐं ज़मीनूं कयूं, पेजारा वरितव, हीअं हथु करे हलंदा हो, त हाणे अज़ाब मां त असांखे छॾायो न। त उहो छा चवंदा, कालू लव हदान अल्लाह हदईनाकुम, चए थो बाबा ॻाल्हि इहा आहे, असांखे अलाह ताला हुन दुनिया में न हिदायत ॾिनी, ऐं पोइ हा त असांखे जेकॾहिं सम्झ अचे, हा असां क़ुर खे सम्झी पढ़ूं हा, असां इहो शिरक छॾे ॾियूं हा, हलाल कमायूं हा, त तव्हांखे बि हिदायत कयूं हा। सवाउन अलैना, अची हाणे त असीं ॿई बराबरि आहियूं न, अजेज़ना अम सबरना, हाणे रोअणु रड़णु ऐं या सबुरु कयूं, ॻाल्हि साॻी आहे। मां लना में महीज़, हितां हाणे भॼण जो को रस्तो कोन थो, चुप करे वियो।
साॻे नमूने सां जॾहिं जहन्नम जो वीज़ा खणी वेंदा त रस्ते में शैतान मिलंदनि, उहो बि वेंदो। त अलाह फरमाए थो वकाल शैतान लम्मा कुदियल अमर, यानी जॾहिं वीज़ाऊं लॻी वियूं जहन्नम जूं ऐं हुन में अज़ाब लिखियलु हूंदो त शैतान सां मिलंदा, त शैतान चए थो ॿुधो ॻाल्हि, इन अलाह वादकुम वादल हक़, चई जेको तव्हां हीउ क़ुर में अलाह तव्हां सां वाइदो कयो न इहो ई सचो हुओ। वा तुकुम फ़ख़लफ़ तुकुम, आऊं तव्हां सां ठगी कई, तव्हांखे क़ुर खां दूरि कयुमि, ऐं आऊं जेके तव्हांखे पॉइंटूं ॾिनियूं त जेको ॾाढो सो गाबो खाओ, ज़मानो ईअं आहे सभु खाइनि था, तव्हां बि खाओ, हराम खाओ, हीअं कयो, अलाह खे छॾे पूर्तियुनि खे गुआरियो, क़बरुनि खे सॼो, चई मां जेके तव्हांखे आइडियाऊं ॾिनी फ़ख़लफ़ तुकुम, उहो मां तव्हां सां वाइदो कोन थो पाड़ियां, इहो सभु ग़लति हो। वमा कान ली अलेकुम, हिते हू पादर खणंदा त भई तूं असांखे गुमराह करे हाणे थो चईं, त हींअर थो चईं हाणे इहा ॻाल्हि, त चवनि थो बीहो बीहो, वमा कान ली अलेकुम सुल्तान, मां तव्हां ते को ज़बरदस्ती कान कई, आयुसि मां तव्हांखे हथ खां वठी मूं तव्हांखे चयो त जेको सो अलाह खां सवाइ हिननि मोहन खां घुरो, या मां तव्हांखे मस्जिद मां हथ खां कढियो, चए थो वमा कान अलेकुम सुल्तान इला अन दऊतुकुम, ऐं तव्हांखे आइडिया ॾिनी फस्तजिबतुम ली, तव्हां आइडिया खे क़बूल कयो, त वाह 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 जी ॻाल्हि थो करी, असां इहो ई कमु कंदासीं। तंहिंजे करे हींअर मूंखे गारियूं कोन था ॾियो, फला तलूमूनी, मूंखे घटि वधि न चओ, उहो लूम अनफुज़ुम, पंहिंजे पाण खे थुकूं हणो, पंहिंजे पाण खे गारियूं ॾियो, जेको मां अना बि मुसरिख़ुम, ऐं न को मां जेको आहे सो पंहिंजो जेको आहे सो आऊं तव्हांजी न को दाह वराइण वारो आहियां, व मां अंतुम बि मुसरिकी, न को मुंहिंजी दाह तव्हां ॿुधण वारा आहियो, इनी कफ़रत बि मां अशरक तुमुनी क़बूल, बाक़ी आऊं अलाह खे सुञाणंदो हुउसि, अलाह खे मां चैलेंज ॾेई आयुसि त हिन इंसान खे जेके तो निगेटिव पॉज़िटिव जा पावर ॾिना आहिनि इहे कोन सुधरंदा, ऐं मूंखे इजाज़त ॾे त मां हिनखे ख़राबु कयां, बाक़ी तव्हां मूंखे अलाह सां शरीक कंदा हो, मां अलाह सां शरीक कोन कंदोसि, मां कोन कॾहिं चयो त अलाह हे मोल जेके अलाह खां कमु कराए अथनि इहो शिरक मां कोन कंदोसि, इन ज़ालिमी लहुम अज़ाबुन अलीम, ऐं छो त हींअर ज़ालिमनि जे लाइ जिन शिरक कयो आहे उन लाइ ॾुखो ईंदड़ अज़ाब आहे, शैतान ईअं थो चए। उदखिल लज़ीन आमनू अमल सालिहात, पोइ जिन ईमान आंदो नेक कम कया उनखे दाख़िलु कयो वेंदो जन्नत में, जंहिं वाहियूं वहनि थियूं, ऐं पंहिंजे पालहाण जे मोकल सां मंझंदि सदाईं रहंदा, ऐं मंझंदि ऐं उनखे तहियतूं फ़िया सलाम, उते खेसि सभु सलाम कंदा, सैल्यूट कंदा। अलाह हिकिड़ो मिसाल थो बयानु करे त अलम तर कई ज़रब अलाह मसलन, चए थो हे पैगंबर तोखे मालूम न आहे छा त अलाह कहिड़ो मिसाल बयानु कयो आहे, कलमतिन तईबतिन माना ला इलाहा इल्लल्लाह, इन्हीअ ते अमल करणु इन जो मिसाल आहे हिकु वण वांगुरु, कहिड़ो वणु, सन पाड़ मुहकम आहे जंहिं जूं टारियूं आसमान में आहिनि, इहो आहे कलमो ला इलाहा इल्लल्लाह, माना इहो माना मज़बूत शइ आहे, ऐं उहो पंहिंजे पालहाण जे हुकुम सां सभु कंहिं वक़्तु पंहिंजा मेवा पचाईंदो आहे। अलाह चए थो यज़रबुल्लाहुल अमसाल, अलाह जेको हीउ मिसाल बयानु थो करे वण जो, अलाह फरमाए थो त इहे जेके मिसाल आहे त माण्हू सुधरनि, माना हीउ कलमो अलाह जो अहिड़ो आहे जेको त मज़बूत आहे, इन जो नफ़ो तव्हांखे मिलंदो रहंदो, जीअं वणु हूंदो आहे जंहिंजी पाड़ पातार में ऐं मथे आसमान ताईं आहे उनजी तारियूं, त उहे तव्हांखे मेवा ॾींदा, सभु ॾींदा, कलमो बि इन आहे ला इलाहा इल्लल्लाह, माना सभु कमु अलाह थो करे, इन ते यकीन कयो। मसल कलमतनि ख़बीसतनि, ऐं जेकॾहिं हिकिड़ो वरी बुछड़ी ॻाल्हि जंहिंजो कोन्हे का शजत ख़बीसनि, जीअं बुछड़ो का ॿूटो हूंदो आहे, निश्तुसत मिन फ़ौकिल अर्द मा लहा मिन करार, उहो ज़मीन ते पाड़ ई कान अथसि, ऐं उते वेठो लुॾे, हे जेको ॾिसो हे कड़ो पाड़ ई कान्हेसि का, कलमो ख़बीस माना अलाह खां सवाइ ॿियनि खे सॾणु, इहो अहिड़ो जुमिलो आहे जंहिंजी पाड़ ई कान्हे, कूड़ आहे, हे कहिड़ी शइ आहे। युसबितुल्लाहु लज़ीन आमनू बिल क़ौल साबित फिल हयात दुनिया, जिन ईमान दादो तंहिंखे अलाह दुनिया जी हयातीअ में साबित कौल सां मुहकम रखंदो आहे, ऐं आख़िरत में बि अलाह ज़ालिमनि खे भुलाईंदो आहे, ऐं अलाह जेकी घुरंदो आहे सो कंदो आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम, आयत सूरत इब्राहिम। चए थो त अलम तर इलल्लज़ी बदलू नेमत अल्लाह कुफ़रन, चए थो हिकिड़ो अलाह ताला इंसाननि खे नेमतूं ॾिनियूं, दरियाह ॾिना,
ज़मीन ॾिनी, ज़मीन जेका ताक़त वारी ज़मीन ॾिनी, लेकिन उन्हनि नाशुक्रीअ जे करे अलाह जे नेमतुनि खे मटायो ऐं पोइ ऐं पंहिंजी क़ौम खे बि हलाकीअ जे घर में विधऊं, जो जेको दोज़ख आहे। ऐं इते जेके घिड़ंदा इहो पुछणो ठिकानो आहे। जलू लिला अंदादन ले युज़िलू अन सबीली, ऐं अलाह सां शरीक मुक़ररु कयूं त जीअं माण्हुनि खे अलाह जे रस्ते खां भुलाइनि। काल तमतऊ फ इन मसीरकुम इल नार, अलाह चए थो ठीकु आहे, हींअर भली तव्हां पेतियुनि मां ॾोकड़ कढो, हे मूर्तियुनि जे आॾो पैसा खाओ ऐं ऐश कयो, पर छो त अव्हां जी दोज़ख ॾांहुं मोटणा, तव्हां मोटंदव अलाह जे दोज़ख ॾांहुं। कुल इबादी अल्लज़ीन आमनू, बाक़ी उन्हनि ॿाननि खे चयो जिन ईमान आंदो, युकीमून सलात, निमाज़ पढ़ंदा, व युनफ़िकू मिमा रज़क़नाहुम, जेको अलाह हुन मां ख़र्चु कनि था, सिरऊं अलानिय, ॻुझो बि ॾियनि था, पधरो बि ॾियनि था, मिन क़बिल, उन खां अॻु, ऐं यातीअ यौमुन, जो उहो ॾींहुं अचे, ला बयुन फ़ी वला ख़िलाल, न उन में तव्हां जेको वापारु हलंदो, न को का यारी हलंदी। अल्लाहु लज़ी ख़लक़ समावात वल अर्द, अल्लाह आहे जंहिं ज़मीन आसमान खे पैदा कयो आहे। पोइ अंज़ल मिन समाए मान, ऐं आसमान खां मींहं जो पाणी वसायो, पोइ अख़रज बि मिन सबरात, ऐं उन पाणीअ जे ज़ोर ते तव्हांजा मेवा पैदा कयईं। रिस्कल लकुम, जंहिंमें तव्हांजी रोज़ी आहे। सख़र लकुम फुल्क, वरी तव्हांखे ॿेड़ीअ जी टेक्नोलॉजी ॾिनई, जेका ले तजरीफ़िल बहर बेअमरी, जेका ॿेड़ी दरिया में मथां हली सघे थी। पर सख़र लकुम अनहार, वरी जेके नहरूं कढियूं अथई, इहे बि तव्हांखे नवाए ॾिनई। हाणे दरियाए सिंध आहे न, इहा अलाह जी नेमत आहे। ऐं हाणे इन दरियाए सिंध में पाणी उअं ई बि खोट आहे, छो त असां जूं अमल बुछड़ा आहिनि, असां शिरक अञा ताईं कोन छॾियो आहे। शिरक न छॾण जे करे अलाह तकलीफ़ ॾिए थो, बारिशूं घटि पवंदियूं, बर्फ़ घटि थींदी, दरिया में पाणी 45% खोट लॻी पिया। वरी मथां जेको आहे चवनि था त हे जेके से अलाए छा शहीदनि जे नाले ते वरी छह कैनाल कढनि था, त माना मूर्गो ई असां सुकी वञूं। कल्ह सदर साहिबु चयो आहे त मां हिन जो मुतफ़िक़ न आहियां, पर भई मुतफ़िक़ न आहीं, हीअ त एग्रीमेंट अॻु जी थियल आहे, कंहिं कई आहे हिन ते। हाणे जॾहिं ॾिसनि था त अवाम सख़्तु नफ़रत में अची आहे, त वरी पासो था फेराइनि। पर पहिरीं तव्हां छो न पिए कयो, तव्हांखे पहिरीं ख़बर न पए पई। पर सख़र लकुम शम्स वल कमर दाए बइन, ऐं अव्हां लाइ सदाई हलंदड़ सिज ऐं चंड तव्हांजी ख़िदमत में ॾिनो अथई। पर सख़र लकुम लैल व नहार, ऐं राति ऐं ॾींहं बि अलाह ताला तव्हांजे ख़िदमत लाइ पैदा कई आहे। आता क़ौम मिन कुल मां सल तुमू, ऐं जेका शइ खां घुरो था घुरियव, त सभु मां खे अव्हां खे ॾिनई। वन त उदू नेमत अलाह, जेकॾहिं अलाह जी नेमतुनि खे न ॻणींदव त उहे ॻणे न सघंदव। बेशक इनल इंसान ल ज़लूमुन कफ़ार, बेशक माण्हू ज़रूरु बेइंसाफ़ ऐं बेशुक्रो आहे। हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम ते अलाह ताला ॿुधाए थो त इज़काल इब्राहिम रब जअल हाज़ा बलद आमिनऊं, जॾहिं मके में आयो ऐं उते अलाह ताला खे दुआ घुरी त साईं मुंहिंजा पालनहार, हिन शहर मके खे अमुन वारो कर, ऐं मूंखे मुंहिंजे औलाद खे बुतनि जे पूॼण खां पासो कर। माना जेके इन्हनि मूर्तियूं लॻायूं अलाह जे वलियुनि बुज़ुर्गनि जूं, नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जूं, माण्हुनि खे चवंदा हुआ त असां वटि क़बरूं कोन्हनि, तंहिंजे करे असां बुत लॻायो आहे। जंहिंजी शिकिल आहे उन बुज़ुर्ग जी शिकिल अंदाज़नि असां लॻाई आहे, इन खां घुरो इहो उनखे चवंदो, उहो अलाह खां कमु कराए ॾींदो। त चए थो त अलाह साईं मूंखे इन्हनि जे पूॼण खां पासे कर, मुंहिंजे औलाद खे बि। ए मुंहिंजा पालनहार रबी इन हुन अज़लल न कसीरनि में नास, इहो जेको कॉन्सेप्ट हो त अलाह नथो ॿुधे या अलाह साह जे रग खां वेझो न आहे, इहो जेको माण्हुनि खे ग़लति करे ॿुधायो वियो हो, त इहे जेके आहिनि से इन्हनि घणनि माण्हुनि खे भुलायो आहे। तंहिंजे करे जेके मुंहिंजे पोयां लॻो सो बेशक मुंहिंजो आहे, ऐं जंहिं मुंहिंजी नाफ़रमानी कई त तूं बेशक पाण, बाक़ी तुंहिंजी मर्ज़ी आहे, मां जे पोयां लॻनि त इहे फ़ाइदे में वेंदा। बाक़ी चए थो ए रबना इनी अस्कंत मिन ज़ुरियती बि वाहिदन ग़ैर जी ज़र, चीज़े हाणे मां जिते रहियो त मां न हिते त का वाह हुई कोन्हे जो असीं हुन ते बनी कयूं, वारी आहे। ऐं इन द बैतिकल मुहरम, इहे तुंहिंजे तहज़ीम वारे घर वटि मूं हुनखे टिकायो आहे। छाजे लाइ? ले यकीमू सलाद, त रबना ले यकीमू सलाद, निमाज़ क़ाइमु कनि, ऐं उन खां पोइ फजल अफ़िदतन मिन नास तहवी इलैहिम, ऐं पोइ माण्हुनि जी दिलनि में मोहबत विझो त मके ॾे हलंदा अचनि। वर्ज़ुकुम मिन समरात, ऐं हिते कुझु कोन थो पैदा थिए मके में, पर हिननि खे मेवनि जी रोज़ी ॾिए त मन हुए शुक्र। ऐं वाक़ई इहा ॻाल्हि आहे, मां 9 साल मके में रहियो, अहिड़ा फ्रूट उते अचनि था जो हिते असां सोचे बि नथा सघूं।
कहिड़ो फ्रूट आहे दुनिया जो जेको मके में नथो अचे। इहा आहे हिन दुआ जेका अलाह क़बूल कया। अलाह खे मञो, उहो ई अलाह आहे जेका इन मौजे खे अॼु ताईं क़ाइमु कयो वेठो आहे। रब्बना इन्नक तालम मां नुफ़ी व मां नुइलुन, ए असांजा पालहाड़ जेकी असीं दिलि में लिकायूं था ऐं ज़ाहिर कयूं त तूं ॼाणी थो। वमा यख़्फ़ा अलाह मिन शैइन फिल अर्द वला समय, बल्कि अलाह खां त ज़मीन आसमान हिकिड़ो ज़रो बि लिकल कोन्हे को। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी वहबली अलल किब्र इस्माईल व इसहाक़, ऐं चए थो त मां पोहिड़ो थी वियोसि पर मां अलाह जो शुकुर थो कयां त इन झूर पोढ़ाइप में मूंखे इस्माईल अलैहिस्सलाम वरी उन जो पोटो इसहाक़ अलैहिस्सलाम ॾिनई। इन रबी समी दुआ, ए इंसानो हज़रत इब्राहिम तव्हांखे थो चए अलाह ॿुधंदो अथव, घुरोसि। ऐं पोइ दुआ थो करे रब इजअलनी मुक़ीम सलात व मिन ज़ुरियती, अलाह साईं मुंहिंजा पालहार मूंखे मुंहिंजे औलाद मां किन खे निमाज़ पढ़ंदड़ कर। ए असांजा पालहार मुंहिंजी दुआ क़बूल कर। रब्बाना व तक़ब्बल दुआ। रब्बाना अग़फ़िरली वल वालिदैय वलिल मोमिनीन, हे असांजा पारा मूंखे मुंहिंजे माउ पीउ खे ऐं मोमिननि खे उन ॾींहुं बख़्श जंहिं ॾींहुं हिसाबु खड़ो थींदो। वला तहसबनल्लाहु गाफ़िलन अम्मा यामुरु ज़ालिमून, ऐं जेके ज़ालिम कंदा आहिनि, ज़ुल्म कंदा आहिनि, तंहिंखां अलाह खे बेख़बर न भाए। अलाह रुॻो खेनि उन ॾींहुं ताईं डर ॾींदी आहे जंहिं ॾींहुं अखियूं टिड़ी वेंदनि, फिरी वेंदनि। मुहितीन मुकनी रूसिन, पोइ पंहिंजा ॻाट खणंदड़ ड्रोड़ंदड़ हूंदा, पाण ॾांहुं सन नज़र वरी न सघंदी ऐं संदन दिलियूं पियूं दहकंदियूं। उहो अंज़र नास योम याती हुमुल अज़ाब, ए पैगंबर माण्हुनि खे उन ॾींहं खां ड्रेजार जंहिं ॾींहुं खेनि अज़ाब पहुचंदो। पोइ ज़ालिम चवंदा त ए असांजा पालणहार असांखे वेझी मुदत तोड़ी मोहलत ॾे। छा चवंदा? अख़रना इला अजलिन करीब, अलाह साईं हींअर माने जॾहिं मौत ईंदनि न, पोइ चवंदा अलाह साईं बसि हाणे थोरो असांखे टाइम ॾे, 2-3 ॾींहं ॾे। छा कंदे? नजिब दावतक, त असीं ॾे त तुंहिंजे हिन क़ुर खे, हिन सॾ खे क़बूल कंदासीं। व नते बि रसुल, ऐं इन अलाह जे रसूल जे चवण ते हलंदासीं। त पोइ अलाह उन्हनि खे चए थो त छा अवलम तकून अक़सम तुम मिन क़बिल मालक मिन ज़वाल, छा अॻु में तव्हां कोन चवंदा हो त असां त ताक़तवर आहियूं, असांखे को ज़वाल न ईंदो, हाणे तव्हां डोड़ूं पायो त चओ था रुगो टाइम ॾिए त असीं मोटूं हिन दीन ते। जी अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ॻाल्हि हले पई सूरह इब्राहिम जी, त अलाह ताला इन्हनि खे हज़रत इब्राहिम जे हथां चवराए पिए थो, शर्मसार थो करे, लाजिकल ॻाल्हि थो करे, पर केरु सुधरे। चए थो वसकंतुम फी मसाकिन लज़ीन ज़लमू अनफुसहुम, चई तव्हां उन्हनि जायुनि ते नथा रहो जिन ते पहिरीं अज़ाब करे असीं तबाह कयोसीं। तव्हांखे चए थो मुंहं जो दड़ो हो, केॾी हाई टेक्नोलॉजी हुननि जी तहज़ीब हुई, हाणे हुनजे आस पास तव्हां ॻोठ अॾियो वेठा आहियो, पर इहो नथा सोचो त हे ज़ालिमान ते ज़ुल्म थियो, इहो ख़तमु थी विया। ऐं तबैयन लकुम कई फ़फ़ाल न बि, तव्हांखे पधिरो बि थियो त हिननि सां असां कहिड़ो अज़ाब ॾिनो। ज़रबना लकुल अमसाल, ऐं तव्हांखे मिसाल बयानु कया अथऊं, तॾहिं बि उन मुंहनि जे दड़े जे भरिसां बि माण्हू रहण में अलाह जो ख़ौफ़ कोन था कनि। वक़्तु मकरू मकर हुम, पोइ इन्हनि अलाह सां वॾो मकर कयो ऐं अलाह वटि सननि मकर जी सज़ा आहे। ऐं सननि मकर अहिड़ो कोन हो जंहिंसां जेके पहाड़ फाटी पवनि, माना हीला करणु, अटकलूं करणु। फला तहसबन अल्लाह मुख़लिफ वाद ही रुसुलहू, चए थो इहो कॾहिं बि ख़्यालु न आणियो त पैगंबर सां पंहिंजा वाइदे जी ख़िलाफ़ी कंदो अलाह साईं। इन अलाह अज़ीज़ ज़ुंतिकाम, बेशक अलाह ग़ालिब उन ॾींहुं बदिले वठण वारो आहे। योम तुबदुल अर्द गैरल अर्द, पोइ हीअ ज़मीन ॿी थी वेंदी, जंहिं ॾींहुं ज़मीन मटाए ॿी ज़मीन कई वेंदी, ऐं आसमान बि बरज़ू लिल्लाह वाहिदुल क़हार, ऐं अलाह जे आॾो सभु अचे गॾु थींदा, माना हीउ सॼो सिस्टम चेंज करे छॾींदो। ऐं पोइ इहे जेके गुनाहगार आहिनि उन्हनि खां पादर पुसियल हूंदा। तरल मुजरिम यौम इज़िम मुक़र्रनीन फिल असफ़ाद, उन ॾींहुं गुनाहगारनि खे ज़ंजीरुनि में ॿधल ॾिसंदे। शराबील मिन कितरानियूं, संदसि कपिड़ा गंदरफ़ जा हूंदा जंहिंखे तकड़ी बाहि लॻे, ऐं सननि मुंहंनि खे बाहि वकोड़े वेंदी। रसूल सल्लल्लाहु फरमाए थो त 4 ॻाल्हियूं मुंहिंजे उम्मत मां कोन निकिरंदियूं जेके जाहिलियत जे ज़माने जूं हूंदियूं, जेसि ताईं छॾनि न। पहिरीं पंहिंजी ज़ात ते फ़ख़ुरु करणु,
मां ऊची ज़ात आहियां, यानी ज़ात ते भई अमल ते फ़ख़ुरु कयो न। ॿियो, कंहिंजे ख़ानदान ते तव्हां ख़सीस आहियो ताना हणणु, वरी मथे निहारे चवंदा मींहुं वसंदो, माना तारनि जे हिसाब सां जेको इहो एस्ट्रोलॉजी आहे, इन ते यकीन करणु। ऐं को मरी वञे त मथो पाइणु, रड़ियूं करणु, मिटी हणणु, जीअं शहीदनि जे लाइ मातम करे मथे ते मिटी हणंदा आहिनि, हिक ॿिए पाण खे जंजीरूं हणंदा आहिनि। चए थो जेकॾहिं इहे नोहा करण वारो पंहिंजी मौत खां पहिरीं तौबह न कंदो त क़यामत ॾींहुं इन हालत में उथंदो जो हुनजे मथां जेको आहे सो गंधक जी चादर हूंदी ऐं ज़ंग जी चादर हूंदसि। ले यज़ी अलाहु कुल नफ़्सिन मां कसबत, इहो इन लाइ त सभु कंहिं जीअ जेको कमायो तंहिंजो अलाह हुनखे बदिलो ॾिए। इन अलाह सरील हिसाब, अलाह जल्द हिसाब कंदड़ आहे। हाज़ा बलागुल लिन्नास, अल्लाहु अकबर। हे जेको ॿुधो अथव, चए थो ही तव्हांखे तबलीग कई वई आहे, तव्हां ताईं हीअ इंफॉर्मेशन पहुचाई वई आहे क़ुर वारी। वली युनज़रू बिही, त इन सां तव्हांखे ख़बरदार कजे। वली यालमू, त तव्हांखे ख़बर पइजी वञे अन्नमा हू इलाहू वाहिद, अलाह हिकिड़ो आहे, सभु कम उहो थो करे। वल यज़क्कर उलिल अलबाब, लेकिन सिर्फ़ु ध्यान वारा इहो नसीहत आहे हासिलु कंदा जेको कन ॾेई ॻाल्हि खे ॿुधंदा। बिस्मिल्लाह रहमान रहीम, सूरत अल हिजर। अलाह फरमाए अलीफ लाम रा तिल्क आयातुल किताब क़ुरान मुबीन, ही जेके आयतूं आहिनि इहे क़ुरान जूं आहिनि जेको किताब माना में पधरो ऐं आसान आहे। रुबमा यवदुल्लज़ीन कफ़रू लौ कानू मुस्लिमीन, को अहिड़ो वक़्तु वेंदो जो काफ़र उन वक़्तु इहा ख़्वाहिश कंदा त जेकर असां क़ुर खे ॿुधूं हा, उनखे सम्झूं हा ऐं मुस्लमान हुजूं हा, पर हिन दुनिया में अंधा थी वेठा आहिनि। सो चए थो ज़रहम याकलू भैया त मतऊ, पोइ पे छॾे ॾे त दुनिया में खाइनि, लज़तुनि में आसूसा रहनि, वयुलहुमुल अमल, ऐं पोइ इहे जेके आसरा हिननि खे ख़ुशि रखनि। फसौफ़ यालमून, सिॻो ई ॼाणंदा। चई छॾे ॾे हिननि खे, खाइनि, हेॾो पेट थी थो वञनि खाई खाई। वमा अहलकना मिन क़रियतिन इल्ला वलहा किताबु मालूम, कंहिं बि ॻोठ खे अलाह चए थो अज़ाब ॾेई वीरान तॾहिं कयोसीं जो हिकिड़ो वक़्तु मुक़ररु थियलु किताब में। मां तस्वीन उम्मतिन अजलहा वमा यस्तान, जॾहिं कंहिंजो अज़ाब जो वक़्तु अचे थो न, त पोइ को बि उन खां न अॻु थो निकिरी सघे न पोइ ते थो रही सघे, उहो थींदो। लेकिन काफ़र छा था चवनि, कालू या अय्युहल्लज़ीन नुज़िल अलैहि ज़िक्र इन्नकुम लमजनून। हाणे इहो त रसूल सां ख़िताब हो, त चवनि पिया त जेके ऐं ॿियनि नबियुनि खे त तव्हां ते क़ुर लथो आहे, पर असां सम्झूं था त तव्हां सियाणा न आहियो। पर हिते बि ईअं आहे, अदा हे मौलवी आहे, मौलवीअ जूं ॻाल्हियूं आहिनि, चरियो बाबा मौलवी तव्हांखे क़ुर थो ॿुधाए, हा मौलवी पंहिंजूं ॻाल्हियूं करे त भली चरियो चयोसि। ऐं पोइ वरी उनखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसूलनि खे छा चवंदा, जेकॾहिं तूं सचनि मां त असां वटि मलाइक आण, माना फ़रिश्ता थी अचनि। अलाह फरमाए थो मां नुनज़िल मलाइक इल्ला बिल हक़, फ़रिश्ता नाज़ुल थींदा उहा उन टाइम ते नाज़ुल थींदा, अलाह जे प्रोग्राम मुताबिक़ नाज़ुल था। व मां कानू इज़ा मुनज़रीन, उन वक़्तु पोइ तव्हांखे मोहलत कान मिलंदी, माना इहे क़यामत जे ॾींहं जी ॻाल्हि पियो थो अलाह साईं करे। व इन्ना नहु नज़लना ज़िक्र व इन्ना लहू हाफ़िज़ून, अलाह क़ुर जे बारे में चए थो त असां ही क़ुर नाज़ुल कयो आहे ऐं हाणे इन क़ुर जी हिफ़ाज़त अलाह चए थो असां कंदासीं। सुभान अलाह। हाणे कीअं कई अथई, शुरू जे दौर में जॾहिं प्रिंटिंग एतिरी आम न हुई, त हीअ अलाह पाक हिन क़ुर खे अखर बखर कामा कामा ज़ेर ज़बर हिफ़िज़ करणु आसान करे छॾियो। को किताब दुनिया में कोन्हे को जेको ईअं हिफ़िज़ थी सघे थो, न ज़बूर, न बाइबल, न वेद, सिर्फ़ु क़ुर। इहो मौज़ो न आहे, इहो छा इहो मौज़ो न आहे त अहिड़ो क़ुर शरीफ़ जंहिंमें 6600 आयतूं आहिनि ऐं हिकिड़ी हिकिड़ी आयत में 50-50 100 अखर जुमिला आहिनि, हिकिड़ो 7 सालनि जो ॿारु यादि करे थो वञे। ऐं जेकॾहिं को इमाम वॾे में वॾो हेॾी ॾाढ़ीअ वारो उनजे पोयां ॿारड़ो बीठो आहे, ग़लती पढ़ण में कंदो क़ुर में, त ॿार उहो छोकिरो हलण ई कोन ॾींदो, सही न कंदो।
चाहे इमाम काबा छो न हुजे, मां 9 साल मके में मूं ॾिठो पाण। ऐं पोइ वरी अलाह ताला हे रेवोल्यूशन आंदो टेक्नोलॉजीअ जो, हाणे त क़ुर हिकु हिकु मोबाइल में पइजी वियो आहे। हाणे केरु मटाईंदो हिनखे? क़यामत ताईं हाणे क़ुर केरु ज़ेर ज़बर चेंज नथो करे सघे। त अलाह फरमाए थो इन्ना नहु नज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून, असां हिन क़ुर जी हिफ़ाज़त कंदासीं। लक़द अरसलना मिन क़ब्लिक, बेशक तोखां अॻे असां ॿियनि अॻियनि टोलियुनि में बि पैगंबर मोकिलिया। मां याती में रसूल इल्ला कानू बि यस्तहज़िऊन, पोइ जेकॾहिं उन्हनि वटि पैगंबर अचे ॻाल्हियूं कंदो त उन सां मश्करी कंदा, छो त मश्करी करण वारा वॾेरा आहिनि, पीर आहिनि वॾा वॾा, छो त उन्हनि में हिन अलाह जे तइलीम में मौत आहे उन्हनि जो, त उहो ई उन्हनि जी पकड़ कंदा आहिनि। अॼुकल्ह मौलवियुनि वीचारनि खे इहे ई माण्हू घटि वधि था ॻाल्हाइनि। कज़ालिक नस्लुकू फी कुलूबिल मुजरिमीन, अहिड़ी तरह ॾोहारियुनि जे दिलनि में इहा ई टोक ऐं ताना उन जे दिलि में विझंदा आहियूं त तव्हां कयो, जो उनखे न मञींदा। ऐं बेशक अॻियनि जी इहा रीत हलंदी थी अचे टोकुनि वारी। चए थो मां हिननि खे छा कयां, नथा क़ुर खे पढ़नि। चए थो फ़र्ज़ु कयो भला इन्हनि खे डिॼाइण जे लाइ, वलो फतहना अलैहिम बाबर मिन समय, मां आसमान में को दरवाज़ो लॻायां, फ़ज़ल्लू फ़ी यारजून, ऐं त उते वञनि चढ़ंदा मथे। त उन वक़्तु बि अलाह जे मौज़े खे न सम्झंदा, छा चवंदा? लकालू इन मां सुकृत अबसार नाम, चवंदा हे त असां जूं जेके अखियूं आहिनि न, इन ते जादू थी वियो आहे। वल न हुन क़ौम मसूरून, असां सां जादू कंहिं कयो मथे। अड़े अलाह जे मौज़े खे चवंदा जादू थियो आहे असांजे मथां। बाक़ी अलाह फरमाए थो त आसमान जेको आहे, लक जल नाफ़ी समय बुरूज व ज़यन नाहल नाज़रीन, आसमान में असां बुर्ज ठाहिया आहिनि ऐं इनखे सुहिणो कयो अथऊं। राति जो तारा केॾा सुहिणा था लॻनि। हिफ़िज़ना मिन कुल शैतान रजीम, ऐं उन खे जेको आहे सो शैताननि खां हिफ़ाज़त कई अथऊं। छो त पहिरें आसमान ते जेके अलाह जा हुकुम लहनि था, उहे जेके अलाह जा फ़रिश्ता उन्हनि खे एग्ज़ीक्यूट कंदा, ऐं उन्हनि जूं जेके ॻाल्हियूं आहिनि त शैतान उहे ॿुधे थो वञी, ऐं उहा जेका ईंदड़ ॻाल्हि उहा शैतान कन में ॿुधी पोइ अचे कंहिं पंहिंजो पीर जे कन में थो विझे, जेको असल में हिते किसो हीअं आहे त हर इहे जेके ठगनि जे जेकॾहिं इंटेलिजेंट आहे, ज़हीन आहे, त पोइ इन सां इहे शैतान ऐं जिन इन सां तावन कनि था, माण्हुनि जूं ॻाल्हियूं अची हिन खे ॿुधाइनि था, जंहिंखे हीअ वरी जेको आहे सो करामत करे हलाइनि था। त इहो थिए थो। सो चए थो जॾहिं उहो अचे मथां ॻाल्हि ॿुधी ऐं उहा जेको चोरी ॿुधी, ऐं पोइ उन जेकॾहिं हाणे चए थो त इहे जेके चोरी शैतान ॿुधऊं, जे पोयां असां इहो उलो था छॾियूं। वल अरद मदद नाहा वल कई नाफ़ी आहे रवासीअ, हिन ज़मीन खे पखड़ियोसीं, माना जबल खोड़ियासीं, मंझंदि हर शइ अंदाज़े सां ॼमाईसूं, मंझंदि अवां लाइ क़िस्म क़िस्म जी रोज़ी पैदा कईसूं, जिन खे अवी रोज़ी ॾींदड़, जॾहिं की तव्हां इहो रोज़ी ॾींदड़ न आहियो। तव्हां त कणिक जो दाणो ज़मीन में उछलाए था अचो, कढे त अलाह थो न। बाक़ी अहिड़ी शइ न आहे जो अलाह जे ख़ज़ाननि में न हुजे। वमा नुनज़लू इला बि क़दुरु मालूम, बाक़ी इन्हनि शयुनि खे मां अंदाज़े सां लाहियूं था। ईअं न त मां हींअर यकदमि हिते सिंध में सोन कढी छॾियां त पहाड़ सोना थी वञनि, त सोन जी क़ीमत ई किरी पवंदी, इहो सॼो निज़ाम तबाह थी वेंदो। पोइ अरसलना रियाहल वाक़, ऐं पोइ ककरनि खे खणंदड़ हवाऊं मोकिलींदा आहियूं, पोइ आसमान मां पाणी वसाईंदा आहियूं, पोइ उहो अव्हां खे पीआरींदा आहियूं। वमा अंतुम लहू बि ख़ाज़िनीन, इहो पाणी तव्हां गॾु बि नथा करे सघो। हाणे ॿुधायो मूंखे त अलाह ताला जो पाणी असां गॾु करे सघूं था? वधि में वधि का बि टैंक ठाहींदासीं। हैदराबाद जा जेके माण्हू पॉपुलेशन आहे, असां वटि 400 एकड़नि ते पाणी जमा थियल आहे, लेकिन उहो महीने जो बि कोन्हे। लेकिन अलाह ताला ककरनि ते बर्फ़ जा वॾा वॾा तह थो रखे। इहो तव्हांजो पीअण जो पाणी जी टैंक आहे, उतां ॻरंदो थो अचे, सॼो साल निकिरे थो, जंहिंमें तव्हां पंहिंजो बनियूं पोखियो था, पाणी बि खाओ था। चए थो अलाह ताला जी अमी पाणी खे गॾु करण जी ताक़त कान्हे। पर इना ल न हुन नुही व नुमीत न हुन वारसून, असीं जीआरींदा आहियूं, मारींदा आहियूं, ऐं सभु कंहिंजी प्रॉपर्टी अलाह चए थो मुंहिंजी आहे, मूंखां घुरो। बेशक अव्हां खां अॻु वारा ॼाणंदा आहियूं
बेशक अव्हां खां पोइ ईंदड़ बि ॼाणंदा आहियूं, जेको अॻु में मरी चुका आहिनि। अलाह चए थो मां बि उन्हनि खे ॼाणा थो, जेके अञा ईंदा उन्हनि खे बि ॼाणा थो। इन रबक हूअ यहशरुम, पोइ वरी अलाह हिन सभिनी खे खड़ो करे गॾु कंदो। इन हकीमुन अलीम, अलाह हिकमत वारो ऐं ॼाणंदड़ आहे। लक़द ख़लक़नल इंसान मिन सलसाल मिन हमाइन मसनून, चए थो इंसान खे असां मिटीअ जे अंसरनि मां पैदा कयो आहे। जेका पीरियडिक टेबल आहे न, इन जे मिक्सचर मां इंसान खे पैदा कयो अथई। वजान, ऐं जिननि खे वरी बाहि मां बणायो अथई, नारनि समूह। हाणे जॾहिं अलाह ताला जॾहिं इंसान खे पैदा पियो करे त फ़रिश्ता त मौजूदु आहे। हाणे फ़रिश्ता रोबोट्स आहिनि, माना उन्हनि खे रोबोटनि वांगुरु जेकी ड्यूटी मिली आहे उन खां न अॻिते था करे सघनि न पोइ ते करे सघनि था। बाक़ी सम्झ अथनि, अकुल अथनि। इस्कार रबुकुल मलाइकत इनी ख़ालिकुन बशर मिन सलसान मिन हमाइन मसनू, चई मां इहे जेके अंसर आहिनि मिटीअ में, लोह, चांदी, सोनो, हाइड्रोजन, कार्बन, इहे सभई जेके आहिनि, इन्हनि मां हिकिड़ो मां बशर इंसान थो पैदा कयां। फ़ैज़ा सवई त हू व नफ़क़्तु मिन रूही व कऊ लहू साजिदीन, पोइ जॾहिं मां खेसि पूरो करे हुन में रूह विझां त तव्हां सभु हुनखे सजदो कयो। माना हुन जो दर्जो तव्हां खां मथे आहे। रीज़न, तव्हां अलाह जा फ़रिश्ता आहियो, तव्हां अलाह जे हुकुम ते हलो था, तव्हांखे हुकुम आहे त अलाह जी तारीफ़ कयो त कयो था, तव्हांखे हुकुम आहे त अलाह खे सजदो कयो त सजदनि में पिया आहियो, तव्हांखे अलाह हुकुम थो करे त अलाह जा हीअ कमु कयो था। तव्हांखे हुकुम जी इनराफ़ी करण जो सॉफ्टवेयर ई कोन्हे पियल, तव्हां करे ई नथा सघो। ऐं हीअ जेका मां शख़्सियत ठाहियां थो, इहो पंहिंजे अमल सां तव्हां वारा बि अमल कंदो, ऐं जेकॾहिं ऐं कंदो। हालांकि हिननि वटि न करण जो बि ऑप्शन हूंदो, तव्हां वटि उहो न आहे। त हिन जी वॾी हीअ जेको आहे तव्हां खां वधीक जेको आहे सो फ़ज़ीलत वारो आहे। त हिकिड़े माण्हूअ खे न करण जो ऑप्शन हूंदे बि करे, मिसाल त हिकिड़ो ग़रीब आहे, हाणे उन खे इलाज लाइ 5,000 खपनि था। हाणे तव्हां वटि ऑप्शन आहे न त ॾियोसि 5,000 या न ॾियोसि, इहो वॾो आहे। पर जे अलाह ताला फ़रिश्ते खे चए त 5,000 ॾी, त उन वटि ॿियो ऑप्शन आहे ई कोन त मां न ॾियांसि। तंहिंजे करे तव्हांजो दर्जो वधीक आहे, तंहिंजे करे इन खे सजदो कयो। फ़रिश्तनि चयो हाज़ुर साईं, जेको तुंहिंजे हुकुम सां उन मञण लाइ त असांजी तो डिज़ाइन कई आहे। पर सजदल मलाइकत कुल्लुम अजमाउन, पोइ सभिनी मिड़नी फ़रिश्तनि खे सजदो कयो, इला इबलीस, लेकिन इबलीस अबा, चई न, अबा ऐं यकून मसाइदीन, चई मां न कंदुसि हिनखे सजदो। हाणे इबलीस जेको आहे उहो वरी जिन हो, ऐं जिन खे बि वरी करण न करण जा ॿई ऑप्शन अलाह साईं ॾेई छॾिया आहिनि। ऐं उहे बि जिन असांजे मुआशिरे में आहिनि, ऐं उन्हनि मां केतिरा जन्नत में वेंदा, केतिरा जहन्नम में वेंदा, जीअं असीं इंसान आहियूं। त हे हुननि जो सरदार हो, जी मां नथो कयां। अलाह पुछेसि थो काला इबलीस मालक अलाह तकून मसाइदीन, छा थियो तोखे, तो छो न सजदो कयो? चई साईं ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजे ऐं हिन में को फ़र्क़ु कोन्हे, लेकिन मां हिन खां फ़ज़ीलत वारो आहियां। कीअं? काल लम अकुल असजुद बशरिन, मां हिकिड़े बशर खे सजदो कोन कनि जंहिंखे तो मिटीअ मां पैदा कयो आहे, ऐं मां आहियां, मां बाहि मां पैदा थियल आहियां, नूर मां बाहि मां पैदा आहियां। त अलाह चयसि काल फ़खुरुज मिनहा, अलाह फरमायो तुंहिंजो कमु हो मूं अलाह जो हुकुम मञणु, तंहिंजे करे हाणे बहिश्त मां निकिर। व इन अलैका लानत इला यौमिद्दीन, तो ताईं क़यामत ताईं लानत हूंदी। छो तो चयो छो न वरितो मुंहिंजो? चए थो अलाह साईं काल रबी फंज़ुरनी, चई साईं बाक़ी हीअ ॻाल्हि आहे त मूंखे थोरी तव्हां मोहलत ॾियो। इला यौम युबसून, क़यामत ताईं। अलाह चए थो हाणे क़यामत, काल फ इनक मिनल मुंज़रीन इला यौमिल वक़्तिल मालूम, कंहिं ठहिरायल वक़्त ताईं मां तोखे छॾियां थो, क़यामत जी मां नथो चवां, तोखे मोहलत ॾियां थो। छा कंदे? काल रबी बिमा अग़वैतनी, अलाह साईं तो हिन शख़्स खे पैदा करे मूंखे सॼे हुकुम करे तो मूंखे आज़मायो ऐं गुमराह कयो, त मां इन्हनि खे हिन दुनिया में गुनाह सींगारींदुसि।
लेकिन इला इबादक मिन मुख़लसीन, कुझु बची वेंदा जेके तुंहिंजा ख़ालिस बाना हूंदा, माना जेके तुंहिंजे क़ुर खे सम्झंदा, इन ते अमल कंदा, शिरक न कंदा, सच ॻाल्हाईंदा, ठगी न कंदा, इहे बची वेंदा। पर इहे थोरा हूंदा, बाक़ी अक्सरियत खे मां गुमराह कंदुसि। अलाह चए थो काल हाज़ा सिरातुन अलैहि मुस्तक़ीम, चए थो हीउ मुंहिंजो अथव सिधो रस्तो। इन इबादी लैस लक अलैहिम सुल्तान, लेकिन हिन रस्ते ते हलण वारा, हिन खे सम्झण वारा शैतान, इन्हनि ते तुंहिंजो असरु कोन हलंदो। इला मां नितबग में लॻावीन, बाक़ी जेके तूं चवण ते जेके आहिनि, जेके गुमराह तुंहिंजे पोयां लॻंदा, उहे लॻंदा। व इन जहन ला मोइदुम अजमैन, पोइ इन्हनि गुमराहनि जे लाइ जहनम में तव्हां सां गॾु वेंदा। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सहरी टाइम, मां आहियां इंजीनियर शफ़ीउंद लाको। ॾिसो, मां तव्हांखे माना बि ॾेखारियां थो न साम्हूं, ऐं पोइ मां इन जा कॾहिं लफ़्ज़ पढ़ां थो, कॾहिं इन जो मफ़हूम बयानु थो कयां। इहो यादि रखिजो, ऐं मफ़हूम बयानु थो कयां। त अलाह ताला पोइ तव्हांखे ॾसियमि त चई त हीउ मुंहिंजो सिधो रस्तो आहे, बाक़ी जेके मुंहिंजा सचा बाना आहिनि, उहो चए थो त उन्हनि जे मथां जेको आहे सो तुंहिंजो असरु कोन हलंदो। बाक़ी जेके तुंहिंजे पोयां लॻंदा न, उहे बि जहन्नम में वेंदा। ऐं जहन्नम छा आहे? लहा सबअतु अबवाबिन, जहन्नम खे 7 डिपार्टमेंट, 7 दरवाज़ा आहिनि। लिकुल बाबे मिनू जुज़ु मक़सूम, पोइ हिकु हर दर में वरी नंढा नंढा खोड़ डिपार्टमेंट आहिनि। माना हर माण्हूअ खे उनजे अमाल जे हिसाब सां उन दरवाज़े मोकिलिबो, जिते उन खे उहो अज़ाब थींदो जेके हिन ते अमल कया आहिनि। हर कंहिं इंसान जो अज़ाब मुख़्तलिफ़ हूंदो। इनल मुत्तक़ीन फ़ी जन्नातिन उयून, बाक़ी परहेज़गार, पास थियण वारा, क़ुर खे सम्झी पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण वारा, इहे हूंदा बाग़नि में ऐं चश्मनि में। ऐं उन्हनि खे चइबो उदख़ुलूहा बिसलामिन आमिनीन, चइबनि त जेको आहे सो अंदरि दाख़िलु थियो सलामतीअ सां ऐं अमुन सां। ऐं पोइ उन्हनि जे सीननि में जेको कीनो हूंदो, गिल जंहिंखे चइबी आहे, अच्छा, त उहा कढंदासीं। शायदि असांजे सीने में सभु शइ, हिकिड़ो नेकीअ जो बि हुकुम जी असां वटि मशीन पियल आहे, ॿी आहे बुराईअ जी मशीन, जंहिंखे गिल चइबो आहे। हाणे इहा जेका आहे न, सो जन्नत में खणी कोन वेंदा। इहो जन्नत में दाख़िलु थियण वटि नज़ा नामा फ़ीसू में गिलिन, त उहा कढी छॾिबी। उहा जो निकिरी वई त हाणे न तव्हां चिड़ कंदव, न साड़ कंदव, न शक कंदव, जन्नत में रुॻो वेठा खिलंदव ऐं भाकुर पाईंदव, दोस्तनि सां वेही ॾाढा ख़ुशि थींदव। इहा गिल कढी छॾींदा। ऐं पोइ वरी उहे जेके आहिनि से आम्हूं साम्हूं तख़्तनि ते वेठा हूंदा, न की उन्हनि खे ॾुखु थींदो, न को कावड़ ईंदनि, न को साड़ कंदा, ऐं न की हितां कढिया वेंदा। नबी इबादी, एक पैगंबर मुंहिंजे ॿारनि खे ख़बर ॾे त आउं बख़्शणहार आहियां। अन अज़ाब इहो अज़ाबुल अलीम, पर जे बख़्शण तव्हांखे न खपे, पोइ मुंहिंजो अज़ाब तमामु सख़्तु ऐं ॾुखो ईंदड़ अथव। पैगंबर इस्लाम नबियुम अन ज़ईफ़ इब्राहिम सलाम वटि के महिमान हली आया, जेके फ़रिश्ता इज़ा दख़लू अले कालू सलाम, अचे चऊं साईं अस्सलाम अलैकुम। त इब्राहिम अलैहिस्सलाम ॾिसी ऐं हुनखे सुञाणे न पियो। काल इन्ना मिनकुम वजिलून, तीअं त असां तव्हांखे सुञाणूं कोन था, ऐं अलाए ओपरा माण्हू आहियो, असांखे थोरी परेशानी त आहे। काल ला तौजल, चयूं त तव्हां परेशान न थियो। इन्ना नुबशर बि ग़ुलामिन अलीम, तोखे असां पुट जी ख़ुशख़बरी ऐं मुबारक ॾियणु आहे, तोखे पुटु थींदो। हाणे उन वक़्तु छा आहे त इब्राहिम तमामु झूर पोढ़ो थी चुको हो, ऐं संदसि घर वारी बि जेका ई सा बांझाई, त मुमकिन ई कोन हो न पुट जो, त वाइड़ो थी वियो। त चए थो त काल बशर तुमुनी अला अन मसनी किब्र फबिम तुबशिरून, चए हे कहिड़ी त मुबारक ॾियो, मां पोड़ो थी वियो आहियां, पोइ कहिड़ी मुबारक। चए थो कालू बशर नाक बिल हक़ फला तक मिनल कानतीन, चए थो असीं तोखे मुबारक सची ॾियूं था, तूं नाउमेद न थी। छो? काल वमई यक़नत में रहमत रबी इल दालून, अलाह जी रहमत खां नाउमीद गुमराह थींदा आहिनि। तव्हां हर ॻाल्हि में अलाह साईं मूंखे बि हिकिड़ी दुआ मूंखे दिलि में आहे, मां घुरां थो, मुंहिंजी बि हिकिड़ी तकलीफ़ आहे, मां हींअर अलाह खां घुरी। छो त अलाह थो चए त ज़ाहिरी तौरु तव्हां सम्झो था त इहा नथो थी सघे, लेकिन अलाह जे जेको आहे सो रहमत खां मायूस न थियो। अलाह सभु कुझु करे सघे थो। इब्राहिम अलैहिस्सलाम सफ़ा झूर पोढ़ो थी वियो आहे, ऐं हुनजे घर वारी कॾहिं ॿारु ॼणियो ई कोन्हे को,
त उन खे जॾहिं तोखे पुठि था ॾियूं तूं अलाह जी रहमत आहे मायूस न माना नामुमकिन थियण वारे जे लाइ हींअर मूं दुआ घुरिया जेको मां कमु चवां पियो अलाह नामुमकिन थो नज़र अचे लेकिन अलाह इनशा इहो मुंहिंजो बि कंदो ऐं तव्हां बि घुरो। त हुन चयो अलाह जा रसूल आहियूं असां माना पैगाम खणी आहियूं फ़रिश्ता आहियूं। काल फमा ख़तब कुम अयूहल मुरसलूं चई ॾियो ख़बर तव्हां भला हितां मूं वटि लंघंदे मुबारक लाइ मूं वटि तरसी पिया हो ॾियण लाइ पर आया छाजे लाइ हो। कालू इन अरसल ना इला क़ौमिन मुजरिमीन असां ॾोहारियुनि क़ौम लाइ मोकिलिया विया आहियूं। इला आले लूत इहा लूत अलैहिस्सलाम जे खां सवाइ जेको उनजो ख़ानदान आहे जेके ॿिया आहिनि उन्हनि ॼिन मिड़नी खे असीं जेको आहे सो तबाह कंदासीं मारींदासीं। इला इमरात सवाइ हुनजी हिकिड़ी ज़ाल आहे क़दर ना इन हल मिनल गाबरीन उहा उन्हनि में तबाह थींदी बाक़ी ॿियो हुनजो ख़ानदान असां कढी वेंदासीं। हितां पोइ सलाम करे निकिता आया लूत अलैहिस्सलाम वटि ऐं जंहिं महिल मोकिलायल मलाइक लूत जे घराणे वारनि ॾांहुं आया त लूत अलैहिस्सलाम ॾिसी हुननि खे चयो त काल इन कुम क़ौमुन मुनकरूं थी बाबा तव्हां त असां तव्हांखे सुञाणूं कोन था तव्हां अलाए कहिड़ी क़ौम जा आहियो तव्हांजी शिकिल शबी ॿी आहे ओपर आहियो। त हुननि चयो त कालू बल जे नाक बिमा कानू बी यम तरून असां उहो अज़ाब जी ख़बर खणी आया आहियूं जंहिंमें काफ़र शक कंदा आहिनि। पोइ आतई नाक बिल हक़ व इना सादिकून तो वटि सच सां आंदो अथऊं बेशक असीं ज़रूरु सच आहियूं। तंहिंजे करे हाणे अज़ाब अचण वारो आहे तकड़ कर फ़सिर बि अहलिक बि कितान मिनल लही पंहिंजे कुटुंब समेत रातो राह निकुर वत बि अदबार हूं ऐं तूं उहो अॻियां पंहिंजे ख़ानदान खे अॻियां कर तूं पोयां हलंदो हल त जीअं के रहिजी न वञे ऐं उन मां हिकिड़ो बि पोइते न वाझाए ऐं जिते हुकुम कयो अथऊं उते वञो। पोइ लूत ॾांहुं ही हुकुम जो वही कयोसीं त उनजी पाड़ ॿियनि जी पटी वेंदी। हे फ़रिश्ता सुहिणा हुआ त उन्हनि में इहा बुराई हूंदी तंहिंजे करे उहे जेके वजा हल में यस्तब शुरून त ख़ुशबू कंदा आया। त लूत अलैहिस्सलाम चयो त हीअ मुंहिंजा महिमान आहिनि मूंखे लॼी न कयो अलाह खां डरियो ख़्वार न कयो त चई तोखे जो झलियो अथऊं त तूं माण्हुनि जे विच में न पवंदो कर ऐं हर कंहिंजे पोयां सॼे दुनिया जा तो ठेको खयो आहे छा माना तक़रीबन इहा ई आहे। चयऊं त कालो अवलम न हक़ अनिल आलमीन असां तोखे जहान वारनि जी महिमानी खां कोन झलियो आहे। त हुननि हे जेके माण्हू अची फिरी विया हुननि फ़रिश्तनि खे त उन्हनि खे चए थो त ॻाल्हि ॿुधो काल हाउ लाइ बनातीन कुंतुम फ़ाइल मुंहिंजी क़ौम में सुहिणियूं छोकिरियूं आहिनि हे तव्हां उन्हनि सां शादियूं कयो त ऐं पोइ अलाह ताला चए थो ल अमुर्क ए नबी करीं तुंहिंजी हयाती जो कसम त इहे काफ़र गुमराहीअ में हैरान रहनि था। पोइ अलाह सिज उभरण महिल फ़ख़स तुम सैयद मुशरिकीन सिजर उमल हिकिड़ो वॾो आवाज़ु आयो ऐं फजल न आलिहा साफ़िला उन मां एॾी वाइब्रेशन थी जो घर ऊंधा थी विया पोइ अमतर ना अलहिम हिजाज़ में सिजील ऐं पथर मथां वसियनि। पोइ हाणे उन्हनि बिल्डिंग जा पथर किरिया आहिनि या नवां पथर मथां आया। इन नफ़ी ज़ालिकल आयालिल मुतवस्सिमीन ऐं बेशक इन में इबरत वठण जे लाइ निशानियूं आहिनि। पोइ इन हा लब सबील मुक़ीम ऐं इहा ॻोठ जेके तबाह थियल आहिनि इहे रस्ते तां तव्हांखे नज़र ईंदा आहिनि बेशक इन में मोमल लाइ निशानियूं आहिनि। वरी अलाह चए थो त ॿियो क़ौम हुई एके जे ॻोठ वारा ज़ालिम हुआ इन कानल असाबुल अईक़तल ज़ालिमीन ऐं इहे जेके इन्हनि खां पोइ असां बदिलो वरितो ऐं इहे बि ॻोठ पधरे रस्ते ते आहे। उन खां पोइ वरी असाबुल हिजर मुरसलीन उन्हनि वरी पैगम्बरनि खे असाब हिजर पथर वारनि कूड़ो पायो खेनि पंहिंजूं निशानियूं ॾिनियूंसूं पोइ उन्हनि खां मुंहुं मोड़ींदा थिया माना मौज़ा आया ॿियूं शयूं आयूं व कानू यन हितून मिल जिबाल बुयूतन आमनीन ऐं उहे इहे घरनि मां टुके अंदरि मज़बूत घर ठाहींदा। हे जीअं मिसाल हे आहिनि उहे अंदरि टुके घर ठाहींदा। पोइ खेनि सुबुह जो कड़के अचे वरितो पोइ सननि कमाई खाउन कुझु बि टारे न सघी फमा अगना अनु मां का यकसबून। रसूल सन फरमाए थो त पथर वारी यानी क़ौम समूह जे बारे में फरमाए त इन क़ौम जे घरनि खां न वञो गुज़रो छो त हिन खे अज़ाब ॾिनो हा जे हितां लंघो त रोअंदे गुज़रो रोअणु नथो अचे त उतां गुज़रो ई न जो ईअं न थिए तव्हां ते बि अज़ाब मुस्तक़िल माना इन में तव्हां टूअरस्ट न थियो इन में वमा ख़लक़ न समावात वल अर्द वमा बइन हुआ इला बिल हक़ माना जेको असां ज़मीन आसमान ठाहियो वञे विच में उहो कंहिं रिथ खां सवाइ कोन ठाहे थो इन में पर्पज़ आहे। इन सात ला आतियतुनि आख़िर क़यामत ज़रूरु ईंदी पोइ तंहिंजे करे तव्हां सुहिणी तरह टारो कयो बेअदबनि खां इन रबक हुअ ख़लाकुन अलीम बेशक
तुंहिंजो पारां ॾाढो पैदा कंदड़ ऐं ॼाणंदड़ आहे। लक़द आतईना का सबन मिल मसानी व क़ुरान अज़ीम, असां तव्हांखे सूरे फातिहा ॾिनी आहे, ॿियो क़ुर ॾिनो आहे। माना सूरे फातिहा बि ॼण क़ुर आहे। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, माना मञूं था त हिन सॼे काइनात खे पालींदड़ अलाह आहे। मालिक यौमिद्दीन, माना जेको कुझु असीं हिते अमल कयूं था उहो ई मॉनिटर कंदो ऐं असांजी असेसमेंट कंदो ऐं रिज़ल्ट ॿुधाईंदो। इयाक नअबुदु व इयाक नस्तईन, तंहिंजे करे रब साईं तूं एॾो पावरफुल आहीं जो असां सिर्फ़ु तुंहिंजी इबादत कयूं था ऐं तोखां सवाइ असां कंहिंखां बि कोन घुरूं था। हथ सिर्फ़ु तोॾे खणूं था, असां मख़लूक मां कंहिं कोन था निहारियूं। एहदिन सिरातल मुस्तक़ीम, बाक़ी असांखे सिधे रस्ते जो बंदोबस्तु कर। त अलाह ताला क़ुर मोकिलियो। रसूल सलम फरमायो त मां पाण खां पोइ ॿ शयूं तव्हांखे हिदायत लाइ छॾे थो वञा, किताबुल्लाह व सुन्नती, मुंहिंजी सुन्नत ऐं क़ुर। जेकॾहिं तव्हां इन खे चंबड़ंदव त गुमराह कोन थींदो। इहा आहे दुआ जो जवाबु जेको अलाह साईं असांखे ॾिनो आहे, एहदिन सिरातल मुस्तक़ीम। उन खां पोइ अचे थो त तव्हांखे इहो सूरे फातिहा ॾिनीसीं व क़ुरानुल अज़ीम, ऐं पूरो ॿियो ई सॼो क़ुर। तंहिंजे करे अलाह चयो ला तमुदन्न ऐं नई क इला मां मताना बि आज़वाजन मिनहुम। बाक़ी असां किन माण्हुनि खे ऐश इशरत ॾिनो आहे। अमरीका में इन्हनि खे प्रॉपर्टी जा घर ॾिना अथनि। तंहिंजे करे जेके ॾिसूं तहिड़ा तव्हां पंहिंजूं अखियूं न खोल, नकी मथियुनि ॾुख कर, मोमिन लाइ पंहिंजूं ॿाहूं झकियूं कर। असांखे चवे थो, अलाह जे रसूल खे बि चए थो, कुल इन्नी अना नज़ीर मुबीन। नबी करीम चईं त मां त तव्हांखे पधरो ड्रेजाईंदड़ आहे। जहिड़ी तरह उन्हनि जेको आहे सो विरहाईंदड़नि ते अज़ाब नाज़िर कयोसीं, जेके क़ुर खे पुरज़ा था। क़ुर जा पुरज़ा कंहिं आयत ते अमल कंदा, कंहिं ते न कंदा। पर रब्बिकल नस अलनहुम अजमईन, तहिड़ी तरह तुंहिंजे पालहाण जो कसम आहे त उन्हनि मिड़ियुनि खां ज़रूरु पुछा कंदासीं जेके अमल कनि था। तंहिंजे करे जेकी तोखे हुकूम कजे सो खोले ॿुधाए ऐं मुशरिकनि खां मुंहुं मोड़। बाक़ी असां तुंहिंजे तरफ़ां उन्हनि चिथर कंदड़नि जी पूराई कंदी, जेके तव्हां टोकूं कंदा उनखे पाण ई असीं ॾिसी वठंदासीं। अल्लज़ीन यजअलून मा अल्लाह इलाहन आख़िर, जिन अलाह सां ॿियो महबूद मुक़ररु कंदा आहिनि, पोइ सिगो ई ॼाणंदा। माना महबूद माना उन खां पुछनि था। उन असल में इबादत नमाज़ रोज़ो आहे, लेकिन इन्हनि सभिनी खां वॾी इबादत आहे घुरणु। अदुआ मुख़्ल इबादा, जॾहिं तव्हां कंहिंखां घुरो था जेको अलाह न आहे ऐं ॿुधे बि कोन थो, हाज़िर बि कोन्हे को, त पोइ इहो वॾे में वॾो शिरक आहे। तंहिंजे करे अलाह ताला पंहिंजे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आथत हुजे, लक़द नालम अनक यज़ीक सौदरुक बिमा यकून, तव्हांखे जेको टोकूं कनि था, तव्हांखे घटि वधि ॻाल्हाइनि था, त तव्हांजो जेको आहे सो सीनो ज़रूरु हिन ते तंग थिए थो। तंहिंजे करे तव्हां छा कयो, जो सभे बि हमद रबिक व कुन मिन साजिदीन, तव्हां पंहिंजे अलाह जी पालाणी साराह करे सजरे कंदड़ मां थियो। ऐं वादो रबिक, एसि ताईं पंहिंजे पाण इबादत कर जेसीं तोखे मौत पहुचे। तंहिंजे करे मां अलाह ताला खां दुआ घुरां थो त जेको अॼु असीं पढ़ियो आहे, इन ते सभ खां पहिरीं मूंखे, मुंहिंजे ख़ानदान खे, मुंहिंजे भाउरनि खे, मुंहिंजे औलाद खे ऐं सभिनी तव्हांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।